लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवा जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहिनि पाकिस्तान ऐं इंग्लिस्तान मां ॿ सिंधी नारियूं ऐं असांजी मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक रखंदड़ सिंध यूनिवर्सिटी टीचर्स एसोसिएशन जी सदर डॉक्टर अरफान अमला ऐं असांजी लंदन में रहंदड़ डॉक्टर नाज़िया मेमन। अवां ॿिन्ही खे अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। लीडर टीवी जे पारां अवां थोरा टाइम ॾिनो ऐं असां पंहिंजे ॿुधंदड़नि खे इहा ॻाल्हि ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका लेट थी आहे या अरफाना या नाज़िया साहिबा जे पारां न आहे, पर ही जेके टेक्निकल ऐं डिजिटल मामला जंहिंजे करे असांखे लेट थी आहे, न त असां सभु टई ॼणा तव्हांजे यकीन कयो असां टई ॼणा पूरे टाइम ते आसीं। ऐं पाण शुरू था कयूं। हा सभिनी खां नाज़िया आई, सभिनी खां नाज़िया आई। तव्हांजी वॾी महिरबानी आहे। असां वटि अॼु ॻाल्हाइण जे लाइ ज़ाहिर आहे कोविड जेका आलमी वबा आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं। ऐं छो त पाकिस्तान ऐं इंग्लिस्तान खे हिकु जहिड़ा वज़ीर आज़म मिलिया आहिनि, असां ॿई भागवार आहियूं। ॿई मुल्क जहिड़ो नाज़िया जो मुल्क तहिड़ो अरफाना जो मुल्क, ॿिन्ही जा वज़ीर आज़म साॻिया आहिनि। अॼु रिपोर्ट अची वई आहे उहा टीवी चैनलनि ते, ऐं अॼु सॼो पाकिस्तान उन ते तमामु घणो ॾुख बि ज़ाहिर थो करे त 15 मई ते 6 लख कोविड जा जेके केस लाहौर में ज़ाहिर थिया, उहे पंजाब गवर्नमेंट जेके आहिनि उहे लिकाए रखिया। अॼु उहे लिकल केस जेके आहिनि उहे ॿाहिरि अची विया आहिनि। बहरहाल उन ते पोइ ॻाल्हाईंदासीं। असां वटि ॿियो हिकिड़ो आहे वाक़ियो थियो आहे इस्लामाबाद में, ऐं जनाब पाकिस्तान जे हिकिड़े तमामु वॾे बिल्डर जनाब रियाज़ मलिक जी न्याणियुनि जे हवाले सां हिकिड़ी ॻाल्हि आई आहे त उन्हनि पंहिंजे हिकिड़े माइट जेको उन्हनि सां ठहे न पियो, उहो कंहिं ॿिए घर में रहंदड़ हो ऐं उहो घर डॉक्टर अदाकारा उज़मा ख़ान जो हो। उन अदाकारा उज़मा ख़ान वटि वञी ऐं गार्ड वठी ऐं उन्हनि ते तशदद करे ऐं उन्हनि ते के चवनि था सिंपल पाणी जो उहो हारियो वियो ड्रिजारण खां, ॼण त उन्हनि खे बाहि था ॾियनि। के सम्झनि था त उन्हनि ते शराब हारियो वियो जीअं उन्हनि जी तज़लील करे सघिजे, के सम्झनि था त उहो पेट्रोल, पर उहो सभु जांच में अची वेंदो। जांच कॾहिं थींदी कॾहिं न थींदी। 2 ॾींहं रखी लाहौर जे कैंट थाणे ते उनजी FIR दाख़िल थी आहे। उन FIR में हिकिड़ा मामूली केस आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टीवी चैनलनि जेको आहे इन क़िस्म जा पोल सर्वे शुरू कया आहिनि त छा अदाकारा उज़मा ख़ान पैसा वठी इहो मामिलो लहे मिटी कंदी या न कंदी। पर असां वटि इन ठाह खां अवल अवां ॿिन्ही खां हिकिड़ो सुवाल आहे त औरतुनि सां थींदड़ इन वाक़े ते अवां जी पंहिंजी राय छा आहे? अरफान अमला। असल में ही वाक़ियो जेको आहे हिन जो डायरेक्शन्स थोरो मुख़्तलिफ़ आहे। उज़मा ख़ान हिकिड़ी मशहूरु अदाकारा आहे ऐं अदाकाराउनि जो जेको लाइफ स्टाइल हूंदो आहे यकीनन आम औरतुनि खां मुख़्तलिफ़ आहे। हुननि जी कम्युनिकेशन मर्दनि सां बि रहे थी, छो त हुन फील्ड एक्टिंग जी अहिड़ी आहे, बल्कि हर प्रोफेशनल औरत जी मर्दनि सां कम्युनिकेशन रहे थी ऐं हर क़िस्म जी कम्युनिकेशन गैर इख़लाक़ी हुजे। इहो बि असांजे मुआशिरे जो हिकिड़ो माइंड सेट आहे त जेकॾहिं कंहिं औरत जो ऐं मर्द जो को प्रोफेशनल रिलेशन आहे त उनखे को न को टेक करिणो आहे, को न को नालो ॾियणो आहे। ही वाक़ियो हिकिड़े ॿिए रुख खां मीडिया जी ज़ीनत बणियो आहे, जेको इहा ॻाल्हि आहे त जेका अंबर आहे जंहिंजो न्याणो हुयो उस्मान मलिक, उन इल्ज़ाम लॻायो त मुंहिंजो जेको घरवारो आहे उन जा उज़मा ख़ान सां नाजाइज़ तालुकात आहिनि ऐं हूअ माई पंहिंजा गार्ड वठी ऐं उन उज़मा ख़ान जे घर ते हमिलो कयो, हुनखे हिरास कयो ऐं वीडियो जेको आहे सो तमामु घणो पाण ई वायरल कयईं त जीअं हुन माईअ खे डिफेम करे सघिजे, बदनाम करे सघिजे। छो त इहो जेको वाक़ियो थियो हुयो उहो ईद जे आख़िरी राति ते जेका चांद राति जो वाक़ियो हुयो, पर हुन जे अंबर उहो पाण ई वीडियो वायरल कराए उज़मा ख़ान जी जेके नेमिंग ऐं शेमिंग आहे उन जे पर्पज़ सां वायरल कयो त जीअं औरत बदनाम थिए। पर माना हिकिड़ी हद जी ॻाल्हि इहा आहे त उहा ख़ातून हिकिड़ो त हुनजो क्लास जो पावर हुयो, ॿियो रियाज़ मलिक जहिड़े टाइकून जी धीउ हुई, त हुन वञी हिकिड़ी औरत जे न सिर्फ़ु हमिलो कयो पर हुन ते पेट्रोल हणण, उन ते जेको आहे सो उन पंहिंजे गार्डन खे चवण त हुनखे जिन्सी तौर ते हुन सां रेप कयो ऐं सभु ॾिसी रहिया हुआ त शीशा उछलायल हुआ। हुनखे जेके उहे 2 भेनरूं हुयूं इहो रतो रत हुयूं
त बजाए जो उन्हनि औरतुनि जे हवाले सां का ॻाल्हि थिए हा, सोसाइटी जेको सॼो उनजो इल्ज़ाम हुयो उहो उन्हनि छोकिरियुनि ते लॻाए रहियूं त उहे अकेलियूं छोकिरियूं रहियल हुयूं, उन्हनि जा जेके आहिनि से नाजाइज़ तालुकात हा, छो त अंबर चवे थी त हुननि जा मुंहिंजे मुड़ुस सां तालुकात हा, बजाए जो पंहिंजे घर में पंहिंजे मर्द खे, पंहिंजे घर वारे खे कंट्रोल करे हा, जंहिंजो हुन सां वास्तो हुयो, उन सां जेको ॿियो वास्तो हुनजे घर खे वञी हमिलो करे हुन ते अटैक करणु, ऐं पोइ उन खां पोइ उनखे बद इख़लाक बद किरदार चवणु या इन किसे अहिड़ी कंहिं इंटेंशन सां हुनजी वीडियो वायरल करण खां पोइ जेका सोशल मीडिया ते बहस हली, उहा बहस इहा हली रही त जेके औरत आहे उहा औरत जी दुश्मन आहे, औरतूं जेके आहिनि से जेको मोरल पुलिसिंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोली, उन ॻाल्हि जी डायरेक्शन न उनजो क्लास ते ॻाल्हि थी रही हुई त आया का हिकिड़ी आम औरत कंहिं ॿी औरत जे घर ते वञी ईअं हमिलो करे सघे थी, छा उहा पंहिंजे क्लास जे बुनियाद ते मलक रियाज़ जी धीउ न हुजे हा त ईअं करे सघे हा, ऐं ॿियो त छा हुनखे इख़्तियार आहे त कंहिं ॿी औरत खां, छो त हुनखे चीट जेको हुनजो पंहिंजो घर वारो करे रहियो, पंहिंजे घर जो मर्द करे रहियो, त बजाए ते उहा एग्रेशन, उहा एंगर उहा पंहिंजे मुड़ुस ते ॾेखारे हा, उन ते कंट्रोल करे हा, छो त हू हुनखे धोखो ॾेई रहियो, हिकिड़ी टी औरत खे वञी ॾेखारो न हुन वीडियो में हुनजे मुड़ुस जो किथे ज़िक्र कोन हुयो, त इहो जेको समाज में हिकिड़ो आम परसेप्शन रहे थी त जेकॾहिं औरत कंहिं रिलेशन में अचे थी त उहा बद इख़लाक आहे, बद किरदार आहे, ऐं उन्हनि समाज जा जेके इख़लाक़ी क़दर आहिनि उहे ॿिया आहिनि, पर जेको मर्द इन सॼे इन जो सबबु रहियो, किथे बि मीडिया में उन मर्द जे हवाले सां का बि बहस न चढ़ी त उन मर्द जो इख़लाक़ी जेको मयार केतिरो आहे, जेकॾहिं वाकई जेको मीडिया में आयो त जेको उस्मान मलक हुयो उहो हुनजो फनांसर हुयो, हुनजे मूवीअ जो जेका उज़मा ख़ान मूवी ठाही हुई, त छा वाकई हू हुनजो फनांसर हुयो या हुनजो को अहिड़ो हुन सां अफेयर हुयो, त उहो उन मर्द उन सॼी डिबेट खां ॿाहिरि हुयो, उन जंहिंजे करे इहो जहिड़ो थियो, जंहिंजे करे इहो सॼो कंफर्टेशन थी, पर सिर्फ़ु जेका डिबेट थी रही उहा ॿिनि औरतुनि ते थी रही, हिकिड़ी औरत जे क्लास ते पावर ते थी रही, ऐं ॿी औरत जी जेका डिबेट थी रही हुनजे जेको आहे प्रोफेशनल बैकग्राउंड ते, त मीडिया जूं औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, मीडिया जूं छोकिरियूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे बद किरदार हूंदियूं आहिनि, ऐं हद त इहा हुई त जेका औरत उन्हनि औरतुनि खे जेका अंबर मलक जेका धमकियूं ॾेई रही त मां पंहिंजे गार्डन जे थ्रू तव्हांखे बाहि ॾींदसि, तव्हां ते पेट्रोल हारींदसि, उहा ॿिए ॾींहं ते रो मथ ते करे, ऐं जेको समाज में मरवज हिकिड़ा आम क़िस्म जा एलिगेशन्स हूंदा आहिनि उहे उन्हनि औरतुनि ते लॻाए रही, त असांखे जेके असांजे समाज जा अख़लाक़ी क़दर आहिनि उन्हनि ते सोचणु घुरिजे, उन्हनि ते ॻाल्हाइणु घुरिजे, त उहे इख़लाक़ी क़दर क्लास जे हवाले सां ॿिया आहिनि, जिन्स जे हवाले सां ॿिया आहिनि, ऐं जेके असांजा जेके समाज जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ अर्बन रूरल आहिनि उहे ॿिया आहिनि, त कहिड़े क़िस्म जी असां मोरलिटी या अख़लाक़ी क़दर जी ॻाल्हि कयूं था, जॾहिं त मोरलिटी एब्सोल्यूट न थींदी आहे, मोरलिटी हमेशह रिलेटिव थींदी आहे, त औरत लाइ अचे इख़लाक़ी क़दर एब्सोल्यूट छो था थी वञनि, त इहा जेका हिकिड़ी ॻाल्हि आहे, इहा डिबेट जेका आहे सा असांखे मिसिंग थी लॻी। डॉक्टर नाज़िया, अवां छा था पंहिंजो ओपिनियन ॾियो? हिकिड़ी त ॻाल्हि बिल्कुलु इरफान सही कई आहे त जेका डिबेट थियणु खपे हा, हुन औरत सां जेका इंसाफ़ी थी, नाइंसाफ़ी जेका थी उन ते ॻाल्हाइण जे बजाए असांजे समाज जो इहो वॾो मसइलो आहे त उहा उन इशू तां हटी थी वञे, पोइ हुनजे इर्द गिर्द जेके शयूं आहिनि, जीअं मलिक रियाज़ अची वियो, जो हिकिड़ो वॾो माण्हू आहे, त ठेकेदार की बेटी जे हुन सां हिकिड़ो हैशटैग हलियो ऐं इहे सभु शयूं थियूं, पर उन तां मसइले तां हटी वियो सॼो ध्यानु, ऐं सभई ॻाल्हाइनि रुॻो न मॉडल ते या त हुनजी फेवर में पिया, ईअं न आहे, इलाही माण्हुनि सपोर्ट बि कयो उज़मा खे, पर आमना आहे एक्चुअली, लेट मी करेक्ट यू इरफाना, आमना उस्मान इहो ॿिए ॾींहुं रहियो मथे ते पाए जेको चयो त भई उन इहो बि चयो त मां पंहिंजे मुड़ुस खे छॾे चुकी आहियां, उन जो त हाणे ज़ाहिर आहिनि ईअं बि कोन्हे न त हाणे उनजी बि हिकिड़ी वीडियो रिकॉर्ड करे रखी आहे, छा त पंहिंजे मुड़ुस सां ईअं विड़ी आहे, ईअं थियो, हुन सां बि हुन चयो मां पंहिंजे मुड़ुस सां त ख़तमु कयो आहे ताल्लुक, पर हिन औरत मूंखे 2 सालनि खां मां हुनखे चवंदी रही आहियां, जंहिंखां उज़मा डिनाय कयो आहे। अच्छा, मां इनखे ईअं खणंदमि त अनजस्ट त थियो आहे उज़मा सां, डेफिनेटली हुनखे इंसाफ़ मिलणु खपे, कंहिंखे बि इहो हक़ नथो पुॼे त कंहिंजे घर में घिड़ी करे उन सां उनजी बेहुरमती करे, ऐं ईअं जीअं चयोसीं उहो चए थी त शराब हुयो उहो जेको मूं हुनजे मथां हरियो, ऐं एतिकाब मां उथी केरु अहिड़ी हालत में हूंदो आहे, इहे सभु शयूं जेको, पर उहे शराब पीए, उहो छा बि करे पंहिंजे घर में वेही, इट इज़ मतिलबु नन ऑफ हर बिज़नेस, त उज़मा छा थी करे,
असांखे उन जे मूंखे इहो चवणो आहे एज़ अ जर्नलिस्ट त उन माई सां हिकिड़ी नाइंसाफ़ी थी, असांखे उनखे फोकस करे उन ते ॻाल्हाइणु खपे हा। उन जा इलाही सारा पहलू थी सघनि था, थी सघे थो त उहा ग़लति हुजे कुझु शयुनि में, पर छा इहो असां तय कंदासीं? अगरि कानून आहे मौजूदु लेट इट मतिलबु लेट देम एक्चुअली इन्वेस्टिगेट द केस, ऐं पोइ इलाही सारी शयूं हूअं ई वक़्त सां गॾु गॾु साम्हूं अची वेंदियूं आहिनि। हिकिड़े ॿिनि ॾींहंनि ताईं का ख़बर एक्चुअली सही हूंदी कोन्हे का, है न, इन्वेस्टिगेशन थींदियूं आहिनि, खोड़ सारा मसइला मसाइल थींदा आहिनि। पर अगरि हूअं बि ॾिसिजे माना त जेके राइट्स आहिनि कॉन्स्टिट्यूशन में असांजे औरत जे लाइ, पाकिस्तान जेको चवे थो त भई इक्वली एक्चुअली बिटवीन मेन एंड वुमेन जेके रिकग्नाइज़ थियनि था इहे, त भई आर्टिकल 25(2) जेके चए थी त there shall be no discrimination actually on the basis of gender. पर ईअं असां ॾिठो आहे त कोई बि कानून औरत जे हक़ में फ़ैसिला कोन थो ॾिए। वरी वञी करे फिरी घिरी औरत सां वरी बि नाइंसाफ़ी थींदी रही आहे अदालतुनि जे अंदरि बि। ठीकु आहे, उहे अहिड़नि केसनि में जीतींदी न आहे। इन करे मूंखे लॻे थो हाणे जेको समाज में हिकिड़ो जेका चवंदा न हाणे इलाही माण्हू हाइपर थी वञनि था ऐं इलाही आवाज़ उथारिनि था, सोशल मीडिया जो हिकिड़ो वॾो हाणे वरी इम्पैक्ट बि पए थो, एक्चुअली इन्फ्लुएंस कनि था इलाही तव्हांजी सोच ते सभिनि ते। त उन्हनि खे लॻे थो हीउ बि हिकिड़ो सुठो मीडियम आहे जंहिं ते आवाज़ उथारिजे, त जीअं असांजा इदारा इनखे ॿुधनि सही सां, इनखे इन्वेस्टिगेशन थियणु खपे इनजी बाक़ाइदा असां चऊं था, ऐं इनखे इन मसइले खे हल वञणु ॾिजे। ऐं उज़मा अगरि कंहिं जॻह ते उज़मा जो थोरी ग़लती हुजे त ज़ाहिरनि उनखे बि साम्हूं अचणु खपे। पर मां चवां थी त उनजो ताल्लुक अगरि उस्मान सां आहे बि त उहो उनजो निजी फ़ैसिलो आहे। उस्मान अगरि इहो उन सां ताल्लुक रखियो आहे त उन ज़ाल खे ज़ाहिरनि इहा शइ अंडरस्टैंड करणु खपे ऐं पंहिंजे मुड़ुस सां ॻाल्हाइणु खपे हा। ऐं अगरि उनखे कानून जो दरवाज़ो खड़काइणो हो त उहो पहिरीं उते वञी करे भले मुड़ुस खे जीअं चई त मां छॾे ॾिनो आहे, छॾण खां पोइ उहो इहो बि त करे सघे पई न, रिपोर्ट करे हा त हीअ अगरि हुनजी का अहिड़ी शइ ठहे पई, अगरि हुन माई हुन सां वाकई इन क़िस्म जी, हुन त कुझु बि कोन कयो न एक्चुअली, उज़मा अहिड़ी का शइ कई कोन हुई जंहिंजे करे उहो हुन ॾांहुं पुलिस मोकिले हा। सो हुन पंहिंजे पावर जो इस्तेमालु कयो, पावर उहो जो ज़ाहिर हुनजा लिंक्स त हुआ न वॾनि माण्हुनि सां, डायरेक्ट हुनजी का कनेक्टिविटी आहे कान एक्चुअली। मलिक रियाज़ त हरूभरू विच में अची वियो, हुनजे त सालीअ जो पुटु आहे उस्मान मलिक, जंहिं तां वञी ॻाल्हि निकिती, इन करे हुन अची क्लियरिफाई कयो ॿिए ॾींहुं। पर असां माण्हू खे वॾो मसइलो आहे ऐं उनखे ॿिए माना पोइ उनखे डिस्कस कजे। ॿिए इलाही मसइला आहिनि पाकिस्तान में ठेकेदारनि जा, जेके बि इशूज़ आहिनि मलिक रियाज़ सां कंसर्न, पर ही इशू निज ॿिनि मायुनि जे विच में हुयो ऐं उहो उस्मान जी दगा जे करे एक्चुअली पेश आहे। हुन माई एॾी हाइपर थी वई हुई जो हुनखे पंहिंजे मुड़ुस जो मसइलो सम्झ में न पियो अचे त हुनखे कीअं बचाए रिश्ते खे। हुन चयो बि अची इहो फोन ते त मूंखे सम्झ में न पियो अचे त आख़िर मां कीअं कयां। मूं माई खे ॿ टे दफ़ा सम्झायो, मां पंहिंजे मुड़ुस पंहिंजे हथनि मां वञणु ॾियणु न पई चाहियां, मुंहिंजा ॿार आहिनि, अगरि मुंहिंजा ॿार ज़ाहिर मां न चाहींदमि तूं ॿार पंहिंजे पीउ खां सवाइ पलजनि, त मूं कंप्रोमाइज़ कयो। ऐं असांखे इहा ख़बर आहे त असांजे मुआशरे में घणियूं शादियूं हलंदियूं ई ॿारनि जे करे आहिनि। इलाही मसइला मसाइल ईंदा आहिनि, औरत कंप्रोमाइज़ कंदी आहे, घणे भाङे शायदि किथे मर्द कंदो हुजे इलाही थोरे हुन ते, पर घणो करे असांजूं औरतूं इन ते कंप्रोमाइज़ कंदियूं आहिनि। त हाणे ॿार थी विया आहिनि, हाणे कीअं छॾिजे। पर शयूं चेंज थियनि पियूं वक़्त सां गॾु गॾु, ऐं कॉन्स्टिट्यूशनल राइट्स बि आहिनि औरत वटि इलाही घणा, जो उहा उनखे इस्तेमालु कंदे पंहिंजा हक़ हासिल करे सघे थी। ऐं हाणे औरत वधीक एजुकेटेड थिए पई। पर हूअं अगरि असां ॾिसूं त शुरू खां असांजे मुआशरे में जेको औरत आहे उनखे एक्चुअली उनजो जेको स्टेटस आहे उनजो सिस्टमेटिक जेको न जेंडर सब ऑर्डिनेशन जे तौर ते उनखे सोशो इकोनॉमिक उन बेस ते हले थो। रूरल औरतूं, अर्बन औरतूं, वरी घणियूं पढ़ियल लिखियल औरतूं, घणियूं दाबे वारियूं औरतूं, घटि एजुकेटेड मायूं। तव्हां ॾिसो त उहे मायूं जेके सफ़ा घटि पढ़ियल लिखियल आहिनि उहे वधीक कंप्रोमाइज़ कनि थियूं। वरी ॿियूं बैलेंस्ड ख़वातीन बि आहिनि जेके एजुकेटेड भी आहिनि, पर जेके पंहिंजे घर, पंहिंजे ख़ानदान, उनजी मान मर्यादा खे ज़हन में रखंदे शयुनि खे बैलेंस रखण जी कोशिशि कंदियूं आहिनि। ठीकु आहे, पर कुझु औरतियूं अहिड़ियूं बि आहिनि जेके सम्झनि थियूं त हाणे असां त माना तव्हां उन में इलाही वॾे क्लास जूं मायूं ॾिसंदव जिन खे लॻे थो, ऐं घटि तादाद में वरी असांजी उहे जेके एक्टिविस्ट मायूं आहिनि, मां उन्हनि खे जस्ट ॾींदमि, उन्हनि जी हिमत खे सलाम आहे, उहे हिननि मायुनि लाइ जहिड़ियूं बि थियूं। ऐं असां
हिते जॾहिं औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि पे कंदियूं आहिनि मायूं त माण्हू असांखे चवंदा आहिनि तव्हांखे अञा कहिड़ा हक़ खपनि, हीअं त अची टीवी ते वेही रहियूं ऐं रहो त मथे ते अथव कोन, वार खोले वेठियूं ऐं हा न, त मां चवंदी आहियां त इहो तव्हां छो डिसाइड कंदव, इहो कहिड़े कानून में हो, इहो किथे आहे। ऐं ॿी इहा ॻाल्हि त अलाए साईं इहो कॾहिं कोन चयो आहे त मां रुॻो इंसाफ़ ॾींदुमि त मथे वारी ते रहो पाइण वारी माईअ खे ॾींदमि, ऐं उस्मान खान अगरि मॉडल आहे त उहा सफ़ा मूंसां ॻाल्हाए नथी सघे, उहा नमाज़ पढ़ंदी तॾहिं मां क़बूल कोन कंदुमि, उहा जेतिरी बि हाणे उहा बाक़ी हुजे, पर छो जो एक्टिंग में आहे त हुनजे लाइ को चांस ई न आहे। त इहो तव्हां केरु थींदा हुते करण वारा, उहो त अलाह जे हुनजे विच में अगरि मज़हबी मामिलो खे हुननि खे ॾिसे त मां हुन ते घणो ॻाल्हाइण कोन थी चाहियां, पर चवां थी त असां जॾहिं हिते औरतुनि लाइ ॻाल्हाईंदा आहियूं त असां उन्हनि औरतुनि लाइ ॻाल्हाईंदा आहियूं जेके अंडर प्रिविलेज्ड आहिनि, जेके जिन खे एजुकेशन कोन्हे, जिन खे लॉ जी ख़बर कान्हे का त कीअं विढ़जे। उज़मा भले उज़मा खे हाणे उज़मा त इलाही समझदार माई आहे, हुन सां त ॿिए तरह जो हींअर किसो आहे, पर अहिड़ा केसिस बि हूंदा आहिनि। पर घणे भाङे असां वटि जेका औरत आहे उहा औरत पिसजे थी जेका ॻोठनि में आहे, जेका पावरफुल आहे, जेका जंहिंखे जॉब न आहे, ठीकु आहे, डिपेंडेंट आहे इलाही मर्द ते। त असां मुंहिंजो इहो आहे त ज़रूरु औरत खे एजुकेशन ॾिनी वञे, उनखे एम्पावर कयो वञे, हर तरह सां हिते कमु बि कनि पियूं, इलाही NGOs कनि पियूं, ऐं हाणे कुझु असांजा मर्द हज़रात बि असां साथ में आहिनि, त गॾु सभु कुझु इंशाल्लाह सुठो थींदो। स्लो आहे इलाही प्रोसेस, पर इंशाल्लाह शयूं अॻियां पाण वधनि पियूं, स्लोली ग्रेजुअली हिकिड़ी चेंज त नज़र अचे थी असांखे पाकिस्तान में, ईअं न आहे अगरि तव्हां वठो। पर मां कॾहिं कॾहिं ईअं ॾिसां थी, इरफाना बि एग्री कंदी, त जॾहिं अञा पाकिस्तान ठहियो हो, क़ाइदे आज़म हो, पाण अगरि उहो वारो दौर ॾिसूं त असांखे मायूं कपिड़ा बि आज़ादी सां पाईंदे नज़र आयूं, ईअं न आहे त को हाणे थियो। तव्हां पुराणियूं फिल्मूं खणी ॾिसो शबनम इन्हनि वारियूं, त ईअं न आहे त उहे रुॻो साड़ियुनि में हुयूं, इलाही सारियुनि ॿियनि खे ॾिसो बाबरा खे सभिनि खे छा पाए, पर हाणे जॾहिं औरतूं इहे कपिड़ा थियूं पाइनि त अलाए आहिस्ते आहिस्ते स्लोली तव्हां हुननि सां ईअं खेॾायो, माना अयूब फातिमा अगरि फेयर रिलेशन हुजे हा त फातिमा जिना पहिरीं सदर हुजे हा पाकिस्तान जी, ठीकु आहे, उन हड़बड़ करे कान अचणु ॾिनो, उन औरत खे एम्पावरमेंट पे ॾियणु चाहिए, उन औरत खे एजुकेशन पे ॾियणु चाहिए, शयूं हटी वियूं न बाबा, ईअं त थी नथो सघे न, ही त असां क़ाइदे आज़म बि भले हिकिड़ो सेक्युलर ज़बरदस्त क़िस्म जो लीडर हुयो, पर उनखे त हाणे ओॾी महिल ई उनजी खट खड़ी करे छॾियो। सो उन खां पोइ जेके मसइला शुरू थिया आहिनि, उन खां पोइ जेको भुट्टो साहब आहे, लिबरल ॾाढो, औरतुनि जे तरफ़ उनजो उन जॉब्स अपॉर्चुनिटीज़ ॾिनियूं, हर तरफ़ इदारनि में उनजी जॻह ठाहियईं, सियासत में उन्हनि खे 10% 5% उनजी शमूलियत है, अब हिननि चयो कॉन्स्टिट्यूशन बि ठही वियो, सभु कुझु थी वियो। हाणे वरी उन खां पोइ ज़िया साहब जे रिजिम खां वठी तव्हांजो उलमा काउंसिल ऐं ही ऐं हू ऐं सभु मसइला मामला अची विया साम्हूं। हाणे हे साहब चवनि त भई माना तव्हां ॾिसो त ज़ुल्म केतिरो आहे औरत सां, जेकॾहिं रेप विक्टिम खे तव्हां उनजे माना DNA करण ई नथा ॾियो, जेको मेन एविडेंस हूंदो, माना उहो ई इजाज़त न आहे बाबा तव्हांखे। जेके चवनि था ऑनर किलिंग जे बारे में ॻाल्हायो ई न, फतवा जारी कनि, उलमा काउंसिल जी आहे फतवा जारी कयूं हुयूं, चयो ऑनर किलिंग कोई इशू न आहे, त जिते ही स्लोली गिजरी पोइ ज़िया वारे दौर में त हिनखे वधीक हथी मिली, उन खां पोइ ॾिसो त हाणे केतिरा ॾहाका थी विया, 4 ॾहाकनि में तव्हां वञी किथे बीठा हो, एॾो तव्हां पुठियां धकेले छॾियो आहे पंहिंजे मुआशरे खे, ऐं एॾो असांजो कंज़र्वेटिव हिकिड़ो मुआशरो ठही वियो आहे जंहिंमें को बैलेंस कोन्हे को, हाणे एॾो अनबैलेंस थी वियो आहे जो हाणे हिनखे आई थिंक इलाही टाइम लॻंदो, इन ते रोज़ मूंखे लॻंदो बहस मोबाइल सां थियणु खपनि, जीअं ॿिए हाणे ॾिसो न, अॼु अची मां हींअर मथे ते रहो करे वेंदमि न, खोड़ सारा माण्हू ईंदा, बहुत अच्छी लग रही है, सर पे दुपट्टा पे बहुत अच्छा लग रहा है, जबरदस्त है, आप तो बहुत आपकी बाजी बहुत ही, अच्छा जीअं ई तव्हां रहो लाथो, सर पे दुपट्टा भी नहीं रखा पे, आप कौन सी खातून है, ये माना तव्हांजी इज़त बाबा ओॾी महिल ख़तमु, माना माण्हू पंहिंजी राय ई तब्दील करे छॾी तव्हांजे रहे सां गॾु गॾु, अहिड़ी सोच तव्हां वञी बीहारी आहे, केॾो जाहिल करे छॾियो आहे पंहिंजे मुआशरे खे, अफ़सोस जो मक़ाम आहे इहो। बहरहाल हाणे मूंखे न आहे ख़बर त हाणे कहिड़ा लीडर अची वरी हिनखे ठीकु कंदा, पर हिन महिल ताईं बाबा तव्हांजा माना हाणे मां चवां छा, तव्हांजी मस्जिदुनि वारनि अहिड़ो पंहिंजो धाको जमाए छॾियो अथव ज़हननि ते। फिलहाल नाज़िया लीडर टीवी थी करे इहो सभु कुझु आवाज़ उथारण लाइ, लीडर जॾहिं आया त ॾिसंदासीं उन्हनि खे। हलो ठीकु आहे। इन महिल असां सां गॾु लाइन ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां, पर मां सभ खां वधि नाला खणणु चाहियां थो, अदी शहनाज़ राहू आहे, उहा तव्हां ॿिन्ही खे सलाम थी चए, कुर्बान अली
कंबर अली चन्ना साहब आहे, AK अहमदानी साहब आहे, महेश कुमार असांजो सिंध अख़बार जो एडिटर, मोहम्मद अहसन, शाहिद मीरानी, कुर्बान अली, इलाही महर, रेहाना शेख इस्लामाबाद, जनाब लतीफ़ मेमन सऊदी अरब, डॉक्टर शफ़क़त सुमरो, मोहब अली काकड़ी सांगड़, फेरोज़ अली गाॾई, ख्वाजा गुलज़ार, उन्हनि सभिनी अव्हांखे सलाम चया आहिनि। असांजूं भेणूं जेके आहिनि उहे ख़ुशि हुजनि, मुड़ुस माण्हू आहिनि। अव्हां ॾिसो वरी बि तव्हांखे ईअं न चयूं त दिलेर औरतूं आहिनि, चयूं मुड़ुस माण्हू आहिनि। न असांखे इहा बि असां वटि हिकिड़ी परसेप्शन आहे त जेको पावर आहे, जेको विज़डम आहे, जेको दलील आहे, उहो ऑटोमेटिकली मेस्क्यूलाइन आहे, ऐं जेका वीकनेस आहे, जेका कमज़ोरी आहे, जेका हलकड़ाइप आहे, उहा फेमिनाइन आहे। त उन जे करे जेकॾहिं का औरत कमज़ोरी ज़नानी आहे, ताक़त मर्दानी आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त दीवारुनि ते उल्टो कुझु लिखियलु हूंदो आहे, उहो मां नथी चवणु चाहियां, पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजे समाज में जेकॾहिं का औरत पंहिंजो भरपूर किरदारु अदा करे थी ऐं हमेशह कंदी आई आहे, त उनखे कॉम्प्लीमेंट ॿिन्ही ॾिनो वेंदो आहे। आसमा जहांगीर हुजे, बेनज़ीर भुट्टो हुजे, त इहो चयो वेंदो आहे त मुड़ुस माण्हू आहे। इहो न चयो वेंदो आहे त हिकिड़ी बहादुर औरत आहे, छो जो तव्हां वटि केतिरा ई मर्द जेके आहिनि उहे औरतुनि जहिड़ा थी वञनि तॾहिं बि मां सलाम पेश कयां, जेके औरत में कमज़ोर आहे उहे त उन खां बि ॿियल आहिनि। पर मां मर्द वर्सिस औरत जी ॻाल्हि नथी कयां, मां उहा ॻाल्हि थी कयां त मुआशिरे में जेके असां वटि हिकिड़ा तासुब आहिनि जिन्स जे बुनियाद ते, जीअं नाज़िया ॻाल्हि कई त समाज जो अजीब माइंडसेट आहे त औरत जी जेका परसेप्शन आहे, जेको ॾेखाव आहे, जंहिं तरीक़े सां उहा नज़र अचे थी, उन जे नज़र अचण मां उनजो पर्सोना, उनजो बीइंग, उनजो विज़डम, उनजी सोच उहा जज थिए थी। असां ऑटोमेटिकली तय करे छॾियो आहे, असांखे जेका आहे मथे ते रो पातल औरत असां तय करे छॾियो आहे त शरीफ़ आहे, ऐं हालांकि सभ खां वधीक जेके शराफ़त जा मर्दनि लाइ पैरामीटर्स तय थियल आहिनि त ॾाढ़ियूं हुजनि ऐं बाजमात निमाज़ पढ़ंदड़ हुजनि, पर सभ खां वधीक रेप जेका आहे मदरसनि में थींदी आहे। त इहो शराफ़त जा जेके ज़ाहिरी असां वटि रवैया तय थियल आहिनि, क्राइटेरिया, त नज़र कीअं अचे, औरतुनि खे बि ईअं जज कयो वञे थो। पर औरत सां हिकिड़ो वॾे में वॾो अलमियो इहो बि रहे थो त औरत जेॾी महिल कंहिं इस्तेसाल जो शिकार थिए थी त बजाए जो हुनजो जेको बैगेज आहे कंहिं मर्द ते शिफ्ट थिए, हमेशह ॿी औरत ते शिफ्ट कयो वेंदो आहे। त जेकॾहिं औरत खे को तकलीफ़ पहुचे थी त उन जो ज़िम्मेवार बि औरत खे करार ॾिनो थो वञे, जंहिं माण्हूअ जे करे थिए थी, जेका पहिरीं बि मां ॻाल्हि करे रही हुयसि, जेको मर्द उन लाइ रिस्पॉन्सिबल हो, उहो सॼो गेम खां आउट थी थो वञे, बजाए ॿिनि औरतुनि खे वर्सिस में खणी अचनि था। हर औरत पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजी पंहिंजी पोज़ीशन में बीठी आहे, पर जेको मेन काज़ आहे कन्फ्रंटेशन जो, जेको मेन काज़ आहे, जेको ॿिन्ही औरतुनि जी पोज़ीशन खे, ॿिन्ही औरतुनि जे स्टेटस खे अंडरमाइन करे पियो, मुआशिरो उहो डिबेट मां आउट करे थो छॾे। मुआशिरे खे उन लाइ कंडेमनेशन जो आहे भई जंहिं समाज में तव्हां मर्द खे 4 शादियूं करणु इजाज़त ॾींदो, उन समाज में मर्द 10 अफेयर हलाईंदो, पर जेकॾहिं साॻी इजाज़त औरत खे ॾिबी त उहा बि हलाईंदी। त जॾहिं समाज 4 शादियुनि खे जाइज़ करार ॾिए थो, उन ते मज़म्मत नथो करे, उन खां रोके नथो, जेको समाज मर्दनि खे 5 अफेयर हलाइण ते तंग नथो करे, बद किरदार नथो सम्झे, चीटर नथो सम्झे, धोखेबाज़ नथो सम्झे, उहो समाज हमेशह औरत खां इहो रवैया रखे थो त उहा बाकिरदार, उन्हनि जे सोच मुताबिक़ बाकिरदार हुजे, उन्हनि जे सोच मुताबिक़ उहा जेका आहे सा अज़ीम औरत हुजे, जीअं हू ॾिसणु चाहिनि था तीअं हुजे। पर जे हू पंहिंजे पावर सां, पंहिंजे एक्सप्रेशन सां, पंहिंजे चॉइस सां ज़िंदगी गुज़ारे थी, त उन औरत लाइ हिन समाज में के न के लेबल आहिनि, के न के टैग्स आहिनि, कंहिं न कंहिं तरीक़े सां, जीअं नाज़िया चयो त उन औरत खे डिमोनाइज़ कयो थो वञे, उन औरत खे उन सां अहिड़ा स्टिग्मा अटैच कया था वञनि, जो केतिरियूं औरतूं, मर्द त छॾियो, केतिरियूं औरतूं उन्हनि औरतुनि जे वेझो वञण खां ड्रिजनि थियूं, त सुभाणे समाज असांखे एतिरो जेको आहे ख़्वार कंदो, एतिरो ज़लील कंदो, जीअं इन्हनि औरतुनि खे करे रहियो आहे। त मां मञा थी त समाज में अॼुकल्ह तमामु घणो तहरुक आहे, ऐं उज़मा ख़ान सां सोशल मीडिया ते काफ़ी माण्हू बीठा आहिनि, पर उन जे मुक़ाबले में जेके हुनजे अगेंस्ट बीठा आहिनि, जेके हुनखे गारियूं ॾेई रहिया आहिनि, जेके हुनखे अब्यूज़ करे रहिया आहिनि, उन्हनि जो तादाद तमामु घणो आहे। औरतूं जेके पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि, उहे तमामु घटि ऐं थोरियूं औरतूं आहिनि जेके इहो सवाल उथारे रहियूं आहिनि त तव्हां कंहिंजे जीअं रओ मथे ते पातल ॾिसी, या इहो तव्हांजे समाज जा अख़लाक़ी क़दर आहिनि, इहे तव्हां अमेरिका में वञी, तव्हां न्यूज़ीलैंड में वञी, तव्हां ऑस्ट्रेलिया में वञी कंहिं स्कर्ट में घुमंदड़ औरत खे इहो नथा चई सघो त उहा बद किरदार आहे। उहे उन्हनि जा वैल्यू सिस्टम ॿिया आहिनि। असांजो समाज
शाहदौला जे चूहे वांगी उन्हनि जी जेका ज़ियाल खां पोइ कैपिंग कई वई आहे, ज़हनी तौर ते कैपिंग कई वई आहे, हाणे उहे उन शाहदौला जे चूहे वांगी उहे ईअं ई समाज खे ॾिसनि था जीअं ज़िया खां पोइ उन्हनि खे समाज ॾेखारियो वियो। माण्हू दुनिया तरक़ी करे रही आहे, पर असां अञा रोज़ बरोज़ पहुते वञूं पिया। त इन्हनि मौज़ूअनि ते इहा डिबेट थियणु घुरिजे त जेकॾहिं का औरत ॿी औरत सां विढ़े पई ऐं उहे चए थी मां पंहिंजी शादी बचायां थी, जेकॾहिं चए थी मां छॾे ॾिनी आहे, त अहिड़ो चीटर मर्द लाइ उन औरत वटि वापसी जो दरवाज़ो छो खुलियल आहे? अहिड़े मर्द खे उहो गुड बाय छो पियो करे? समाज हुनखे मजबूर छो पियो करे त अहिड़े धोखेबाज़ मर्द सां हू वापसि रहे? छो त हुनजे ॿारनि जो पीउ आहे। उन मर्द खां सवाल छो न पियो करे? उनजो किरदारु क्वेश्चनेबल छो न पियो थिए? ऐं वरी बि हिकिड़ी औरत ते ई सॼो बर्डन अचे पियो। त इहे शयूं असांखे बार बार ॻाल्हाइणु घुरिजनि ऐं अॼु ताईं ॻाल्हाइणु घुरिजनि जेसि ताईं समाज इन मामले खे सम्झी सघे। इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे। मूंखे अवां ॿई हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾियो त जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ जो ज़मानो हूंदो हो ऐं पंजाब में, पेशावर में या ठटे बदीन में किथे बि कंहिं बि नारी सां, न्याणी सां, औरत सां रेप थींदो, ज़्यादती थींदी, हमलो थींदो, माना असांखे त ज़ियाउल हक़ जे वक़्त में यादि आहे नवाबपुर जे शहर में औरतुनि खे उघाड़ो करे सॼी बाज़ार में उन्हनि जो सर्किस कढायो। उन ते वॾा किस्सा, माई मुख़्तारा जो किस्सो असां सभिनी जे अॻियां आहे। मूं वटि सवाल हिकिड़ो ही आहे त माई मुख़्तारा ताईं सिंध जेको आहे पर्सनली वञी उन्हनि जे मथे ते हथ बि रखंदी, उन्हनि सां गॾु बि बीहंदी, दिलजाए बि ॾींदी। हींअर ही जेके वाक़िया थियनि था हिन में तव्हां विसारे छॾियो त कंहिं वॾे माण्हू जी न्याणियुनि हमलो कयो आहे, उहो थियो वॾे माण्हू खे कंडेम कयो, हिकु दफ़ो न हिकु लख दफ़ा कयो, अलॻि ॻाल्हि। पर जेके ॿियूं औरतूं मज़लूम आहिनि उन्हनि सां असां सवाइ मीडिया जे ॿी का उन्हनि जी माली न पर अख़लाक़ी तौर ते कहिड़ी मदद कयूं था या करे सघूं था, या हाणे उहे ज़माना ख़तम थी विया? ईअं न हुयो। जेकॾहिं ज़िया जे दौर में अञा समाज में प्रोग्रेसिव जेके कुवतूं हुयूं, छो जो समाज उन वक़्तु प्रोग्रेसिव हो, रियासत जेका आहे उहा रिग्रेसिव हुई, उहा जेका आहे सा एंटी प्रोग्रेसिव हुई। पर हाणे पैराडाइम शिफ्ट थियो आहे। हाणे तव्हांजे समाज में जेके रिग्रेसिव कुवतूं आहिनि, जेके क़दामत परस्त कुवतूं आहिनि, उहे ताक़तवर थियूं आहिनि, उहे पावरफुल थियूं आहिनि। ऐं उनजो नतीजो तव्हांखे तॾहिं नज़र आयो हूंदो जॾहिं 8 मार्च ते औरत मार्च थी रहियो हो। हिकिड़े मार्च जो जॾहिं इहो साॻियो ई समाज हो, सखर में सिंधियाणी तारीख़ जो पैदल मार्च निकितो, उन वक़्तु उन मार्च खे चैलेंज न कयो वियो। उहे बि औरतूं ई हुयूं जेको मार्च करे रहियूं हुयूं। सखर तॾहिं बि कंज़र्वेटिव शहर हो। पर हाणे हिन दौर में 2020 में जेॾी मज़ाहमत आई असांखे मार्च करण जी, उन मां तव्हां अंदाज़ो लॻायो त समाज केतिरो क़दामत परस्त थी चुको आहे। ऐं अहिड़े समाज में अॼु बि औरतूं जेके आहिनि औरतुनि सां बीहनि पयूं, पर समाज पंहिंजो जेको लेबर आहे उहो विराए छॾियो आहे। हाणे इहो सम्झो थो वञे त अगरि औरत सां को इस्तेसाल थिए थो त उहो औरत खे बीहणु घुरिजे। इहो औरत जो मथे जो सूरु आहे। घणे क़दुरु कुझु प्रोग्रेसिव मर्द उन सां बीहनि पिया, पर जीअं अॻे वॾे पैमाने ते सियासी पार्टियूं, माई जिंदूअ वारो वाक़ियो थियो, सॼी सिंध बीही रही। सभु सियासी पार्टियूं, सभु समाजी पार्टियूं औरतुनि जे सवाल ते ॾाढियूं क्लियर हूंदियूं ऐं मज़बूतीअ सां बीहंदियूं। उन में सिंधियाणी तहरीक हुजे, उन में नेशनलिस्ट पार्टीज़ हुजनि, उन में वीना हयात वारो वाक़ियो हुजे, त पॉलिटिकल पार्टीज़ हुजनि। हाणे सियासी पार्टियूं इहो सम्झनि थियूं त इहो चंद NGOs जो, चंद औरतुनि जे एक्टिविस्ट जो इशू आहे। समाज उन्हनि इशूज़ खे ओन ई नथो करे। समाज हमेशह सवाल कंदो आहे अरफान अमला किथे आहे, अमर सिंधु किथे आहे? छो उहो समाज किथे आहे जेको वधी हिननि औरतुनि सां गॾु न पियो बीहे? छो चंद औरतुनि जे मथां तव्हां समाज जो सॼो बर्डन विछो पिया? छो कंहिं समाज जे मर्द खां सवाल नथो कयो वञे त सरकार किथे आहे, रियासत किथे आहे? त समाजी रवैया ॾिसो त कीअं थी चुका आहिनि त औरतुनि सां जेको इस्तेसाल थी रहियो आहे, उन लाइ जेका ओनरशिप हुजणु घुरिजे, उन लाइ जेका मज़ाहमत हुजणु घुरिजे, उहा मज़ाहमत, उहा ओनरशिप जेका असांजी जनरेशन आहे, जेका आहे उन में थोरी घणी आहे। जो उहे जेके हिकिड़े सियासी अमल मां अॻियां निकिता आहिनि। जेका नई जनरेशन आई आहे उहा ॾाढी जेका आहे सा रिग्रेसिव थी चुकी आहे। सभ खां वधीक जेका मज़ाहमत आई उहे फेसबुक ते वेठल असांजा नौजवान यूनिवर्सिटियुनि जा हुया, जेके चई रहिया त इहे औरतूं जेके वाक कनि थियूं, इहे औरतुनि खे बदकिरदार करणु चाहियूं थियूं। ऐं जॾहिं त उन्हनि वाक जा जेके तव्हां नुक़्ता ॾिठा हूंदा त उहे कारोकारीअ जे हवाले सां हुया। त हाणे समाज में जेकॾहिं औरत कारोकारीअ ते निकिरे थी, अगरि औरत रेप जे ख़िलाफ़ निकिरे थी, औरत औरतुनि जे ख़िलाफ़ इस्तेसाल लाइ निकिरे थी, त उन ते बजाए जो मज़लूम धुर सां बीहनि, उन्हनि औरतुनि जे ख़िलाफ़ बीही रहनि था।
त इहे असांखे इन्हनि रवैयनि खे ॾिसणो पवंदो, कैलिब्रेट करणो पवंदो। पर इन मां नथी चवां त अॻे माण्हू वधीक बीहंदा, हाणे माण्हू घटि था बीहनि। हाणे अमल इहो थियो आहे, अॻे कानून साज़ी कोन हुई, अॻे कानून ई प्रो वुमेन लेजिस्लेशन घटि हुई। हाणे प्रो वुमेन इंस्टीट्यूशन्स ठही विया आहिनि, वुमेन कमीशन ठही वई आहे, वुमेन प्रोटेक्शन सेल ठही विया आहिनि, कानून ॾाढा सुठा ठही विया आहिनि। बल्कि चयो वञे थो त साउथ एशिया में ओवर लेजिस्लेशन अगरि आहे कंहिं मुल्क में त उहो कानून साज़ी आहे त उहा पाकिस्तान में आहे। त इन जे करे हाणे माण्हू जेको स्ट्रीट पॉलिटिक्स कंदा हुया, हाणे माण्हू अदालतुनि में तव्हांखे सभ खां वधीक केस नज़र ईंदा। हाणे तव्हांखे नेशनल कमीशन ऑन स्टेटस ऑफ वुमेन, प्रोविंशियल कमीशन ऑफ वुमेन, ह्यूमन राइट्स कमीशन, इहे सभु इदारा एक्टिव नज़र ईंदा। त हाणे जेको इहो शइ उहा इंस्टीट्यूशनलाइज़ थी आहे। पहिरें जेका हुई उहा स्ट्रीट पॉलिटिक्स में हूंदी हुई ऐं स्लोली ग्रेजुअली उहा हाणे इंस्टीट्यूशनलाइज़ थी वई आहे। स्ट्रीट में एतिरी कान्हे का, कानून अदालत ताईं मामला पहुचनि पिया। त इहो हुनजो हिकिड़ो पॉज़िटिव रुख बि आहे, इहो बि असांखे ॾिसणु घुरिजे। असांजो होस्ट मां आई डोंट नो मुंहिंजो आवाज़ अचे थो? असांजो आवाज़ अचे थो? मूंखे अचे थो जी। न, हाणे तव्हांजो आवाज़ अचे थो। मूंखे ही सवाल पुछणो आहे अवा खां त जेका डॉक्टर अरफाना साहिबा ॻाल्हि कई त हिकिड़ा त असांजा नौजवान मुख़्तलिफ़ सोशल मीडिया जे मीडियम्स ते वेही कंडेम था कनि सुजाॻ औरतुनि खे, पर जेके अवेयर आहिनि हिननि सॼे समूरनि मसइलनि खां ऐं जिन खे रीज़नेबल यंगर जनरेशन चऊं असां जेकॾहिं, त उन्हनि जो बि त इन्हनि उहे छा प्रो विमन आहिनि, उहे प्रो जस्टिस आहिनि? अॼोको नओं नस्ल थो पुछां अव्हां खां। जेकॾहिं मूंखां पुछंदव त तव्हां खां नथो पुछां, अवल नाज़िया खां। जी नाज़िया, तव्हां ॻाल्हि जी न इरफाना जी ॻाल्हि वांगुरु ऐं तव्हां मूंखे चयो था अॼुकल्ह जी जेके यंग लाट आहे उन जे बारे में त उहा इहे कंडेम छो थी करे। अच्छा, इहो बि मूंखे लॻे थो इन्हनि खे हिन मैदान में लाथो वियो आहे। ठीकु आहे, तव्हां ॾिसो त सोशल मीडिया जो हाणे हिकिड़ो स्ट्रॉन्ग मीडियम आहे, ट्विटर, फेसबुक, इन्हनि ते जेका शइ चइजे थी, जीअं कल्ह वारो हैशटैग आहे या जीअं अॻु में उस्मा वारी ॻाल्हि थी पई, ईअं खोड़ सारा इश्यूज़ हाणे माण्हू हलाइनि था ट्विटर ते, उहा ॻाल्हि सॼी दुनिया ताईं पुॼे थी। सो अगरि पाकिस्तान उस्मा खान खे पाकिस्तानी मीडिया जॻह न बि ॾिए त सोशल मीडिया जे थ्रू सभिनि खे ख़बर पइजी वई। पर हाणे हिते हिननि खे हिकिड़े मिशन ते सम्झो त विहारियो वियो आहे। इहो हिकिड़ो इलाही सिस्टमेटिकली हिकिड़ी शइ आहे। इलाही कूड़ा अकाउंट, उन्हनि में छोकिरियुनि जूं तस्वीरूं, छोकिरियूं ईअं लॻंदो त छोकिरियूं बि कंडेम कनि, ठीकु आहे, इलाही दफ़ा, पर एक्चुअली उनजे पोयां छोकिरा ई हूंदा, भाई हूंदा ऐं उन्हनि जा 10 अकाउंट हूंदा। तव्हां ॾिठो आहे न, असांखे हाणे सभिनि खे ख़बर आहे, तव्हां ट्विटर ते पंहिंजा लाइ घणा अकाउंट हिकिड़ी ट्विटर सां गॾु हलाए सघो था, हिकिड़े वक़्तु मैनेज बि करे सघो था। ईअं ई माण्हुनि खे डिफरेंट तरह जा छोकिरनि खे माना हाणे मां घणो कोन चवंदमि, पर मां चवां थी त इन जे पोयां ज़ाहिर आहे कंज़र्वेटिव हिकिड़ी सोच आहे जेका चाहे थी त हिनखे माना हितां हिलण न आहे ॾियणो, वॾो मसइलो थी वेंदो। मूं तव्हांखे जीअं चयो त इहे ॾहाकनि खां, इहो 80s खां इन सोच खे डेवलप कयो वियो आहे ऐं हिन महिल ताईं अची तव्हां अहिड़ो हशर करे छॾियो आहे जिते तव्हां इदारनि में ईअं चओ त छोकिरी लिपस्टिक न हणी अचे, त जॾहिं तव्हां हिनखे हिकिड़ो ऑफिशियल उठायो त छोकिरी 2 मीटरनि खां परे बीहंदी, छोकिरे सां ॻाल्हाइण मना आहे छोकिरीअ जो इंस्टीट्यूशन में, माना को एजुकेशन में तव्हां हिक ॿिए सां ॻाल्हाए नथा सघो, मथे ते रओ पाए छॾियो, ड्रेस ईअं पायो, लिपस्टिक न लॻायो, इन क़िस्म जी शयूं अचणु लॻनि त उतां कहिड़ा मर्द तव्हां चवंदा जेका असांजा छोकिरा पढ़ी निकिरंदा त उहा एजुकेशन हूंदी कहिड़े क़िस्म जी जेका हुननि खे मिले पई उते। माना किताबी न, बाक़ी जेका तरबियत आहे न, माना तरबियत ऐं माना तालीम ऐं तरबियत जी ॻाल्हि आहे, त जेका तरबियत हुनजी थिए पई न, जेका जंहिंसां हुनजी सोच आहे, जंहिंजा सोच जा तव्हांजा रुख पोइ मुतयन थींदा आहिनि न। हाणे तव्हां ॾिसो त असां जॾहिं इरफान पढ़िया हूंदा एक्टिविस्ट आहे, असां अलाए कहिड़ा कहिड़ा इनकलाबी पे पढ़ियासीं हुन दौर में, आज़ाद हुआसीं, असांजे बाबा बाबा तूं ही बि पढ़, तूं लेनिन बि पढ़, तूं मार्क्स बि पढ़, त कहिड़ियूं कहिड़ियूं हिननि माण्हुनि जदोजहद कयूं। पोइ वरी असां बेनज़ीर साहिबा खे ॾिठोसीं, पंहिंजे अखियुनि सां ॾिठोसीं। हुन मां चवां थी मायुनि जहिड़ी अहिड़ी मिसाल, अहिड़ी दिलेर माई जी मिसाल पूरी दुनिया में किथे तव्हांखे कान मिलंदी। हाणे तव्हां वेही न्यूज़ीलैंड जी मिनिस्टर खे माना वेही भले पंहिंजी हिकिड़ी आइडियल ठाहियो, वाह वाह कयो हुनजी वेही सोशल मीडिया ते। मां चवां थी अगरि बेनज़ीर भुट्टो हुजे हा ऐं हिनखे तव्हां कमु करणु ॾियो हा, हिकिड़ी औरत आहे, चवंदा आहिनि घर ठाहे थी घर ढाहे थी, अलाए कहिड़नि कहिड़नि मिसालुनि सां हुनखे जोड़े छॾियव, पर मां चवां थी जेतिरा बि घर ठहिया आहिनि न भला उन्हनि जे लाइ त मञींदव, ऐं उहा घणाईअ में ऐं उहे रुॻो औरत जे करे आहिनि। त तव्हां अगरि हिते करणु ॾियो हा न, उहा हिकिड़ी मुनज़िम
हिकिड़ी ॾाढी सभिनी शयुनि खे गॾु खणी हलण वारी, मां चवंदी आहियां औरत में पेशेंस वधीक ऐं औरत जीअं चवां थी न उहा चइबो आहे मल्टी टास्किंग कंदी आहे, सभु शयूं कंदी आहे ऐं उनजो सब्र कुझु घणो आहे, घणे हद ताईं वधीक आहे मर्द खां। त बेनज़ीर साहिबा खां सभु ढिजी विया। मां चवां थी त ओड़ो को मिसाल आहे कोन्हे। ऐं हिननि जॾहिं कुवतुनि ॾिठो त हे माई अची हाणे इहो त असांजो सॼो कुझु ख़राबु थी करे, त ॾिसो त बेनज़ीर साहिबा सां छा थियो, असां कहिड़े लीडर खे विञाए छॾियोसीं। पर मां चवां पई त हुननि खे एक्चुअली असांखे हिकिड़ो प्रोग्रेसिव, हिकिड़ो सेक्युलर ऐं मुल्क खपियो ई न। बसि हुननि चयो त बाबा असां ईअं न आहियूं, असां इस्लाम जे नाले ते आया आहियूं, जेतिरा आज़ाद असां हिंदुस्तान में हुआसीं ओतिरो आज़ाद असांखे न आहे हुजणो। हाणे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, बसि मथे ते रओ पायो, हीअं कयो। ऐं माना अहिड़ी सोच ठाहे छॾी अथनि। असां माना भाइनि जी बि ॻाल्हि न आहे, वरी मायूं बि अथव हिन में। जीअं चयूं न त हिकिड़ी माई अची ॿिए माई, इलाही सोशल मीडिया ते ईअं लॻंदो तव्हां डिग्रियूं वञी ॾिसंदो मुंहिंजा प्रोफाइल त इलाही चङियूं ॿोलियूं पढ़ियल लिखियल मायूं बि, ईअं न आहे त रुॻो ईअं छोकिरियूं, उहे बि अची चवनि थियूं त इन औरतूं जो कसूर आहे। हाणे माना किन किन जा त अकाउंट ठहियल आहिनि कि रियल बि अथव। माना माइंड सेट उन्हनि माइनि जो बि वरी उहे भाई अहिड़ो था फेराइनि, तव्हां त सत्य साबित कयो। एक्चुअली उन्हनि खे अहिड़ो सबक़ पढ़ाईंदा आहिनि उहे मर्द घरनि में, तव्हां ई ज़बरदस्त ख़ातून आहियो। इहे जेके हिते सोशल मीडिया ते वेही रुॻो सॼो ॾींहुं ट्विटर ते ट्वीट वेठियूं कनि, तव्हांखे लॻंदो इहे ज़बरदस्त आहिनि। ॾिस न हिन अरफाना माई सां खां बि ठहियल हूंदई, हिन नाज़िया करे नाज़िया अरफाना खां पुछूं था, उहा टीचर बि आहे, टीचर्स एसोसिएशन जी सदर बि आहे, त आख़िर ॿारनि खे पढ़ाइनि छा था उहे? असल में अनफॉर्चुनेटली इहो आहे त हाणे स्पेशलाइज़ेशन जी एज अची वई आहे। अॻे ईअं थींदो त ॿारनि खे जेको लिटरेचर हूंदो सिंधीअ में अवल त पढ़ाया वेंदा। आहे जेको वॾो असांजो डाउनफॉल शुरू थियो आहे उहो उन लाइ शुरू थियो आहे त असां जेको सिंधी मीडियम छॾियो आहे, सिंध में ख़ासि तौर ते मां ॻाल्हि पई कयां त सिंध में जेको लिटरेचर पढ़ण जो रवाज हो, जेको सिंधी स्कूल में ॿार पढ़ंदो उहो कनेक्टिव हूंदो, सिंधीअ में जेके किताब आहिनि, जेको अदब आहे, उहो जेको पढ़ंदो हुयो उहो ॿार ऑटोमेटिकली ज़हनी तौर ते प्रोग्रेसिव थींदो। जॾहिं असां प्राइवेट स्कूल आया ऐं सिंधी मीडियम त छॾियो, अंग्रेज़ी त कोन रहिया पर सिंधी बि न रहिया। हिकु त शहरनि में इन जो तमामु वॾो असरु थियो आहे। उहे ॿार पंहिंजे अदब सां, पंहिंजे कल्चर सां, पंहिंजे ॿोलीअ सां कनेक्टेड न थी सघिया आहिनि। तंहिंजे करे जेको सिंधी हिकिड़ो मुआशिरो हो, सिंधी ट्रेडिशन हो, सिंधी कल्चर हो, जंहिंखे असां चऊं था त भिटाई जी सिंध आहे, या उहो सॼो जेको कनेक्ट कंदो आहे उहा ॿोली कंदी आहे। जॾहिं ॿार तव्हांजी ॿोली जेको ऐं मिडिल क्लास हूंदो आहे, जेको लीडरशिप जो रोल या इंटेलेक्चुअल जेको फिनामिना रहियो सिंध जी मां ॻाल्हि कयां, जेको नैरेटिव रहियो सिंध जो, उहो सिंध जे वॾेरे कोन ॾिनो, सिंध जे इलीट कोन ॾिनो, सिंध जे हारियुनि जो उहो फिनामिना हो। सिंध जे पढ़ियल लिखियल जेको यूनिवर्सिटीअ में शागिर्द ईंदो उहो नैरेटिव खणी ईंदो, जीअं सिंध शागिर्दनि ठाही हुई। त उहो नैरेटिव जेको, उहो जेको कनेक्शन हो, उहो ॿोलीअ जे करे हिकु त मिसिंग थियो। ॿियो त हाणे यूनिवर्सिटीअ में अॻे तव्हांखे बि ख़बर हुई त पॉलिटिकल पार्टीज़ जा स्टडी सर्कल हलंदा, मुख़्तलिफ़ पॉलिटिकल पार्टीज़ जूं। असां पॉलिटिक्स खे इहो चयो त जेॾी महिल इवन सियासतदान बि हाणे हिक ॿिए खे चवंदा आहिनि, जॾहिं कूड़ ॻाल्हाइबो आहे, ग़लति ॻाल्हि कबी आहे त चवंदा आहिनि सियासत न कयो। माना जिथे सियासत खे असां गंदो कयो त ॿार जेके कनेक्ट कबा, हिक ॿिए सां जुड़ंदा, स्टूडेंट्स यूनियन ख़तम थी वियूं, डेमोक्रेटिक कल्चर ख़तम थी वियो। त हाणे जेको केमिस्ट्री पढ़ंदो उनखे डार्विन जी थ्योरीअ जी ख़बर कहिड़ी हूंदी, उनखे जेके दुनिया जे तारीख़ जी ख़बर कहिड़ी हूंदी, उनखे सिंध जे तारीख़ जी ख़बर कहिड़ी हूंदी। यकीनन उहो केमिस्ट्रीअ में माहिर हूंदो, यकीनन उहो सुठो इंजीनियर हूंदो, सुठो डॉक्टर हूंदो। पर जेको हुनखे होलिस्टिक हिन दुनिया में जिथे पाण खे लोकेट करे थो, टेक्स्ट बुक जेके असांजा आहिनि उन्हनि में कूड़ी तारीख़, कूड़ी सोशलॉजी पढ़ाई पई वञे। त असांजो तालीमी निज़ाम स्कूल खां वठी यूनिवर्सिटीअ ताईं अवल त ॿार खे सच असां पढ़ायूं बि कोन पिया, ऐं ॿार जेकॾहिं सिर्फ़ु टेक्स्ट बुक पढ़े पियो त उनजो जेको वर्ड व्यू ठहे थो उहो ई ठहे पियो जेको हिन महिल असांखे नज़र अची रहियो आहे। त असांजे नौजवाननि जो बि क़सूरु कोन्हे को, इन में 3-4 शयूं कंट्रीब्यूट कनि पियूं। डीपोलिटिसाइज़ेशन ऑफ सोसाइटी आहे, कंज़र्वेटिव फोर्सिस जो राइज़ आहे, तालीमी जेको असांजी पॉलिसीज़ हुयूं। ज़ियाल हक़ जे दौर में जमायत इस्लामी 2 मिनिस्ट्रियूं घुरियूं। ज़ियाल हक़ हिकिड़ी तालीम जी मिनिस्ट्री घुरी, हालांकि पावरफुल डिफेंस मिनिस्ट्री थींदी आहे ऐं फॉरेन मिनिस्ट्री थींदी आहे, पर जमायत 2 मिनिस्ट्रियूं घुरियूं, हिकिड़ी इंफॉर्मेशन जी मिनिस्ट्री ऐं हिकिड़ी तालीम जी मिनिस्ट्री। जमायत टेलीविज़न खे इस्तेमालु कयो माण्हुनि जो दिमाग़ जेको आहे ख़राबु करण लाइ, ऐं ॿियो इस्तेमालु कयो तालीम खे। त तालीमी पॉलिसियुनि में असां हिकिड़ो अहिड़ो निज़ाम पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो जो उन्हनि खे सच जी ख़बर ई कोन्हे। उन्हनि जो हीरो मोहम्मद बिन कासिम आहे। वरी असांजा यूनिवर्सिटियुनि ताईं आया त असां उन्हनि जो सॼो सेपरेट करे छॾियो, न उन्हनि खे सियासी कल्चर आहे, न उन्हनि खे लिटरेचर जो बैकग्राउंड आहे। हाणे असां अगरि उन्हनि ॿारनि खां तवको था कयूं स्टूडेंट्स खां, त उहो केमिस्ट्री जो हुजे, उहो इंजीनियर हुजे, उहो डॉक्टर हुजे,
ऐं उनखे समाज जे अंदरि जेका उथल पुथल आहे, जेको समाजी जेका मतभेद आहे या सियासी जेका मतभेद आहे, उनजी एतिरी ॼाण हुजे त उहो मुमकिन कोन्हे, उहो उन नस्ल जो ॾोह कोन्हे को, उहो उनखां जेको पहिरियों नस्ल आयो आहे उन उहो माहौल जेको आहे उनखे ॾियण में नाकाम वियो आहे। नाज़िया इहो जेको नस्ल आहे, हाणे इन सां इहा जेका ज़्यादती थी वई, इदारनि बि कई, जेके यूनिवर्सिटियूं पढ़ाईंदड़, सिलेबस, टेक्स्ट बुक, ॿोली जो न हुजणु, ऐं जेके किताब, जेको अदब, जीअं जेके जेके डिप्राइवेशन्स ऐं डिक्लाइनिंग आहे, क्वालिटी जी बि ऐं महरूमी बि आहे उन सॼे कंटेंट जी, हाणे उन लाइ छा कयूं पाण? ॾिसो ॿ शयूं त आहिनि। जॾहिं खां जीअं पाण चयो यूनियन हूंदियूं न, स्टूडेंट यूनियन्स हूंदियूं, उते रुॻो हिते अञा ताईं हलनि थियूं, अञा ताईं बि हिते स्टूडेंट्स यूनियन आहिनि जेके हिननि सभिनी मसइलनि खे, छो जो समाज जे चइबो वाध वेझ लाइ इहो इलाही ज़रूरी आहे। त ऐं ज़िंदगी तव्हां चवंदा न उहो जेको टीनेजर खां पोइ तव्हां वरी हिकिड़े में क़दम खणंदा, उहो ई हिकिड़ो टाइम पीरियड आहे, पोइ त तव्हां रोज़ छा चइबो आहे रोज़गार जे सिलसिले में ॿिनि मसइलनि में एॾा उलझी था वञो कि ॿिए मसइला तव्हांजा मसइला न आहिनि। पोइ तव्हां अची रुॻो टीवी जे साम्हूं वेहंदव, ख़बरूं ॾिसंदव ऐं जेको तव्हांखे ख़बर बि न आहे हुनजे लाइ अजाई सजाई राय क़ाइमु कंदव। पर इहो जेको तव्हांजो टाइम पीरियड हूंदो आहे, इहो एज पीरियड हूंदो आहे, हिन में ई तव्हां शयूं सिखंदा हो। तव्हां वटि टाइम हूंदो आहे जो तव्हां उनजी डेप्थ में वञो, उन्हनि मसइलनि ते ॻाल्हायो, उन्हनि खे सम्झो ऐं उन्हनि खे पढ़ो बि गॾु गॾु सभु शयूं। त मूंखे ईअं थो लॻे त असां वरी यूनियन जेके आहिनि स्टूडेंट यूनियन्स वरी बहाल कयूं वञनि, इहे ज़रूरी आहिनि। ऐं ॿियो मां चवां थी त औरत खे एजुकेशन, पर हाणे मां ते मूंखे लॻे थो इहो असां जेके पढ़ियल लिखियल मायूं आहियूं ऐं हाणे शायदि घणी तादाद में वरी बि आहियूं, मूंखे लॻे थो त असां हिकिड़ो वॾो किरदारु अदा करे सघूं था पंहिंजनि घरनि में। माना पंहिंजे ॿारनि में मतभेद न कयूं, छोकिरे जे प्लेट में पहिरीं रखणु, छोकिरे खे भाकुर पाइण, छोकिरी जाॾो, माना हिकिड़ो हूंदो आहे, हिकिड़ो ॾाढो ॾेखारियो वेंदो आहे त परायो धन आहे, शादी करे वेंदी हली, हिन जी एजुकेशन बि अगरि हेतिरी आहे त ख़ैर आहे, पर छोकिरो खे ज़रूरी आहे छो जो छोकिरे खे कमाइणो आहे, इहो असांजे ख़ानदान खे नालो वधाईंदो, सरनेम सां थो त हले न सिलसिलो। त सभु शयूं ईअं जोड़ियूं वयूं आहिनि। उनखे अगरि हटी करे हाणे जेका पढ़ियल लिखियल माउ आहे उहा नशुनि मां पंहिंजे ॿार जी तरबियत हिकिड़े ॿिए अंदाज़ में कंदी त उहो इलाही बहितर थी वेंदो। जिते असांजे स्कूलनि मां हाणे तव्हां ॾिसो न, जीअं इरफान अचो, सोशियोलॉजी जेका पढ़ाई वेंदी, जिते तव्हांखे जेतिरो तव्हांजी लिमिटेड सोच थी वई न, हिते ॿाहिरि ॾिसंदव त हिते तव्हांखे मज़हब बि ओतिरो ई पढ़ाईंदा, यानी क्रिस्टियनिटी बि तव्हांखे ओतिरी पढ़ाईंदा, तव्हांखे इस्लाम बि ओतिरो पढ़ाईंदा, तव्हांखे हिंदुइज़म बि ओतिरो पढ़ाईंदा, जुडिज़म बि ओतिरो ई पढ़ाईंदा। ईअं न आहे त हिते को तव्हांखे क्रिस्टियनिटी वधीक स्कूल में पढ़ाई थी वञे। हिननि माण्हुनि खे डपु कोन्हे को त ही ॿार को माना हाणे हिते त रहनि, असांजा ॿार त मुस्लमान थी वेंदा, असांजा ॿार हीअं थी वेंदा। असांखे इहे इनसिक्योरिटीज़ आहिनि, इन में असां पोइते पइजी विया आहियूं इलाही घणा। ऐं पोइ असां पढ़ायो ई हिकिड़ो मज़हब थो वञे, असांखे एॾो ज़हननि में शयूं विधी वियूं आहिनि घणियूं, ऐं असांजे घरनि में बि आहिनि। असांजे घरनि खां वठी रोज़ा नमाज़, हाणे असांखे केरु पुछंदो छा इहो अलाह जो असांजो मामिलो, पर रोज़ा नमाज़ त असां बि कयूं था, ठीकु आहे न, जेको आहे मुस्लमाननि जे घर में पैदा थिया आहियूं, फ़र्ज़ आहिनि, रोज़ा रखूं था, नमाज़ पढ़ूं था, क़ुरान पढ़ूं था। पर अगरि हर शइ खे मज़हब सां तव्हां ॻंढींदव त तव्हांजी जेका आहे, मतिलबु तव्हां पाण खे रस्ता रोक करे छॾी आहे हिकिड़ी, लॻे थो चइबो न त तरक़ी कबी आहे। असांजी सोसाइटी कीअं तरक़ी करे, असां कीअं तरक़ी कयूं, असां औरत खे बराबरी ते कीअं खणी अचूं, असां एॾो कंज़र्वेटिव करे छॾियूं पंहिंजे मर्द खे, जो चवां थी न त उनखे ईअं चइजे त छोकिरीअ खे ईअं परे परे करे ॾिसो। ऐं मूं सवेरे छो लीडर्स जी ॻाल्हि कई, जिन मुल्कनि जा लीडर ॾाढा ईअं आहिनि न, माना राइट्स तव्हांखे किथां मिलंदा आहिनि, तव्हांखे ॿुधाईंदा केरु आहिनि, इहे कॉन्स्टिट्यूशन ठाहींदो केरु आहे, इहे सभु केरु आहिनि, इहे इन्फ्लुएंस कंदा आहिनि इलाही सोसाइटीअ ते, इहे यकीनी बणाईंदा आहिनि। पोइ सिस्टमेटिकली ज़ाहिर आहिनि हर शइ उहा अप्लाई थिए थी, ऐं उनमें तव्हांखे ख़बर पवंदी आहे त हा ठीकु आहे हीअ शइ हाणे हीअं हूंदी। त असां वटि मूंखे लॻे थो त उहा सिस्टमेटिकली ख़राबु कई वई। मां चवां थी त असां वटि लीडर, तॾहिं मूं सवेल चयो त लीडर ई सभिनी शयुनि खे पोइ वरी ईंदो आहे एक्चुअली, उहे उन्हनि लीडरनि ई एक्चुअली ईअं कयो आहे न, सिलेबस केरु पियो ठाहे, केरु माना इदारा था ठाहिनि न, तालीम जो मिनिस्टर अप्रूव कंदो न शयुनि खे, त हिन मां हिन शइ खे ख़ारिज कयो वञे, हिन में हीअ शइ विझी वञे, ठीकु आहे। त जॾहिं तव्हां उन्हनि मां उहे सभु शयूं हटाईंदा था वञो, ख़तमु था कंदा वञो, या अहिड़ी शयूं वरी विझो पिया जिन सां तव्हां सम्झो त तव्हांजो जेको आहे, छो मां चवां थी त असांजो मर्द ॾाढो इनसिक्योर एक्चुअली, उहो केरु बि हुजे, उहो असांजो लीडर हुजे, मर्द लीडर हुजे,
असांजे घर में असांजा भाउ हुजनि, असांजो पीउ हुजे, असांजो मुड़ुसु हुजे, उहो ॾाढो इनसिक्योर आहे, हुनखे परेशानी आहे, उहा अजाई आहे जेका। ऐं मूंखे लॻे थो त उनखे पंहिंजी माइंड खे आज़ादी ॾियणु खपे, हुन सां गॾु हुजणु खपे। रुगो औरत मार्च में जेके मर्द अचनि, मां चवां थी, मां त ॾाढी हिन दफ़े हुयमि, मां ॾाढी ख़ुशि थियमि। चङा भला मर्द आया होॾी महिल, साम्हूं साम्हूं बीठा, तस्वीरूं हयूं ट्विटर ते, हर हंधि ज़बरदस्त। पर पोइ उहे मर्द केॾा गाइब था थी वञनि। मां नथी चवां त उहे ख़िलाफ़ त ॻाल्हाईंदे कोन थी ॾिसां, पर उहे केतिरा दफ़ा अॻियां अची इन्हनि ते प्रोग्राम था कनि टीवियुनि ते, सभई जेके जर्नलिस्ट मर्द हज़रात हुआ उनमें, ऐं ॾाढो माना ईअं पियो लॻो पंहिंजी धीअनि खे कुलनि ते बि विहारे वेठा, ऐं ॿिए सभु शयूं वरी तस्वीरूं साम्हूं साम्हूं लॻियूं, ठीकु आहे। पर उन खां पोइ उहे केॾा गाइब था थी वञनि। उन्हनि खे अची असांखे साथ ॾियणो पवंदो, अहिड़ा मर्द असांखे खपनि, और जेके अची, छो शायदि किथे न किथे मूंखे लॻे थो त उहो मर्द ई, उन मर्द जो साथ खपे असांखे, उहो मर्द ॿिए मर्द खे सम्झाए सघे थो। जीअं मूं चयो, मां पंहिंजे पुट खे हिकिड़े तरीक़े सां डील कंदी जॾहिं मां धीअ ऐं पुट खे, त उहो पुटु पंहिंजे दोस्त खे इहा ॻाल्हि चवंदो, ठीकु आहे न। अॼु ॿई दोस्त वेठा आहिनि ऐं ॿाहिरि इन ते ॻाल्हाइनि त न यार मथे ते रहे पाइण वारी छोकिरी सही आहे, पर अगरि मां हुनजो सोच ई चेंज कंदी, नंढे हूंदे खां तरबियत हुनखे इहा ॾींदी त न बेटा, हिते बराबरी आहे, हीअं हीअ तुंहिंजी भेण आहे, हिनजी इज़त हीअ, माना तोखे जेतिरी एजुकेशन हुनखे सोरी करणी आहे, तोखे बि ग़लति शइ ते सोरी करणी आहे। अगरि उहो हुनखे कुझु बि चए थो अहिड़ो, ॿाहिरि निकिरण खां रोके थो, त न जेतिरा राइट्स तुंहिंजा आहिनि हुनजा बि आहिनि, तोखे बि टाइम ते घर अचिणो आहे, हुनखे बि टाइम ते घर अचिणो आहे, ठीकु आहे। हू अगरि दोस्त ठाहे थी, हू फोन ते ॻाल्हाए थी, त हुनजो टाइम बि ही आहे, तुंहिंजो टाइम बि ही आहे। मां पंहिंजे ॿारनि खे ईअं थी कयां। असांखे ॿिन्ही खे बराबरी जी बुनियाद ते, इहा हिकिड़ी बेसिक शइ हूंदी। मूंखे लॻे थो असां हितां हिकिड़ी चेंज आणे सघूं था। हाणे मां ॿिए तरफ़ त हाणे पाण ॼाण न इलाही घटि थींदो, पर मां मुंहिंजे ख़्याल में इन में बि औरत पाण हिकिड़ो किरदारु अदा करे सघे थी, छो जो उहा टाइम इलाही वधीक थी गुज़ारे पंहिंजे ॿारनि सां, त पंहिंजे पुट खे इक्वली करे। मां माना ईअं नथी चवणु चाहियां, पर मुंहिंजो पुटु आहे, उहो हाणे किचन में बि हूंदो आहे गॾु, ठीकु आहे। उनखे हाणे का ख़बर आहे, ऐं उहो पाण बल्कि पाण चवंदो आहे। उहो मां नथी चवां त मूं हुनखे हर सभु शइ सेखारी आहे, पर शायदि असां मुआशरे में अहिड़े में पिया रहूं जिते हू सिखे थो, जिते स्कूल में तव्हांखे चवनि त तव्हां पंहिंजियूं अहिड़ियूं एक्टिविटीज़ कहिड़ियूं था कयो। कोविड-19 आहे, सभु घर में वेठा आहियो, तव्हां का नई रेसिपी ट्राई कई, जिते बल्कि रेसिपीज़ जा तव्हांखे पेपर ॾिना वञनि त ही घर वञी ही फलाणो वारो शेक ठाहिजो, ऐं पोइ असांखे रेसिपी लिखी ॿुधाइजो त कीअं ठाही वई, या हीअं, या हुनजी तस्वीर कढी मोकिलियो। ऐं ॿार अहिड़ा बि कोन्हनि जो मां हुनजी ठाहे तस्वीर ठाहींदी, ॿार पाण ईअं किचन में अचनि था, ठाहिनि था, ॾिसनि था शयुनि खे, असांजे घर में कहिड़ियूं शयूं मौजूदु आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर आहे। रुगो छोकिरीअ खे ख़बर न आहे त उहा रुगो किचन ताईं महदूद आहे, हुनखे किचन जी ख़बर आहे, टेक्नोलॉजी जी रुगो छोकिरे खे ख़बर आहे। इहो ॾाढो मसइलो थी वियो आहे। छोकिरीअ खे अॻियां अचणु ॾियो, हुनखे एजुकेट कयो, इनसिक्योरिटीज़ घटि थियनि त इलाही सुठो थींदो। तव्हां सां पाण भरी थी वेहंदी, तव्हांजी मददगार थींदी, ऐं तव्हांजा घर पाण सां गॾु गॾु उहा त एजुकेटेड थींदी ई। पाण हिन मुआशरे में घणो करे ज़ाहिरनि मुआशरो कंहिंसां आहे, माना औरतूं मर्दनि जो हिकिड़ो बराबरि वारो मुआशरो ठाहियो, हुन में रोल हिकिड़ी औरत अदा कंदी, मां अदा कंदी वधीक। मां पंहिंजो हिसो विझां पई, सभई पंहिंजो हिसो विझनि, ईअं ॾाढो सुठो थींदो। ऐं ॿियो जेके असांजो इरफाना जहिड़ियूं, या असां बि सभई गॾिजी करे इन्हनि सोशल मीडिया ते, हिननि ते औरतुनि जे लाइ बैलेंस हिकिड़ी शइ ज़रूरु माना हुजणु खपे। मां चवां थी विहणो झेड़ण वारी ॻाल्हि ई कान्हे। जी, तव्हांखे महेश कुमार चयो आहे त इरफाना खां गवाही वठो, असां जुलूसनि खां पोइ बि हिननि सां गॾु हूंदा आहियूं। अच्छा, यकीनन ऐं सच चवंदो त हाणे मूंहं ते कूड़ न हणंदो। इरफान हाणे छा हा, छा विझे। ऐं असदुल्ला बुगियो, ज़हूर वीसर अच्छा, साहब, हिकिड़ी ॻाल्हि इहा बि ॿुधायांव, सिंधी मर्द अञा मां हिकिड़ी ॻाल्हि फ़िलहाल तव्हांजी कोन थो ॿुधां, मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो। महेश कुमार, असदुल्ला बुगियो, ज़हूर वीसर, अदी शहनाज राहो, अबूज़र गफ़ारी, ऐं मुश्ताक, प्रोफेसर मुश्ताक शाबराणी, ज़ुल्फ़कार अली, अरशद अली, अली रज़ा, अमोलक दास, रिज़वान अली खोखर, इमरान शेर, इन्हनि सभिनी अव्हांखे सलाम चया आहिनि। अव्हांजा प्रोग्राम ॿुधनि था, पंहिंजा पंहिंजा उन्हनि राय तजिया ॾिना आहिनि, मुख़्तलिफ़ शयूं उन्हनि ॿुधायूं आहिनि। ऐं औरतुनि सां जेका ज़्यादती आहे, ही सभु जो सभु माण्हू औरतुनि जी ज़्यादती जे ख़िलाफ़ जेके आहिनि, घटि में घटि लिखण जी हद ताईं। अदी शहनाब जी त ख़ैर जदोजहद आहे, बाक़ी ॿियनि सां हिसाब पोइ कंदासीं। हाणे कोरोना टाइम शुरू थी वियो आहे, ऐं अव्हां ॿई दुनिया जे उन्हनि ॿिनि मुल्कनि जूं न्याणियूं आहियो जिन खे ज़बरदस्त वज़ीर आज़म मिलिया आहिनि। ऐं असांजी जंहिं जो मुक़ाबिलो आहे त मश्किरो वधीक केरु आहे, असांजो खटी वेंदो। असांजे
असांजे पाकिस्तान जी अॼु जी जेका सूरत हाल आहे उहा मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ॿुधायां त टोटल जेके कंफर्म केस आहिनि उहे 74,320, 1,574 माण्हू अजल जो शिकार थिया आहिनि, 26,000 रिकवर थिया आहिनि। सिंध जो मरीज़नि जो स्कोर ॻाणाटो पहुतो आहे 29,647, पंजाब जो पहुतो आहे 26,240, खैबर पख्तूनख्वा 10,485, बलूचिस्तान 4,393, रुगो शहर इस्लामाबाद 2,599, गिलगित बल्तिस्तान 711, आज़ाद कश्मीर 255। अॼु इन्हनि अंगनि अखरनि सां गॾु मां खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधाए छॾिया, उहा हीअ आहे त जनाब वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान चयो आहे त जेको लॉकडाउन असां ईज़ी छॾियोसीं उनखे असां वधीक ईज़ी करण जो अॼु खां वठी ऐलान था कयूं, ऐं जेके बि माण्हू इन लॉकडाउन जे ख़ात्मे खां पोइ ख़ुशि खुरम ज़िंदगी गुज़ारण था चाहिनि त उहे SOP ते अमल कंदा त उन सां ॾाढो सुठो कमु थींदो। पंजाब जो जेको चीफ मिनिस्टर साहब आहे जनाब बोज़दार साहब, उस्मान बोज़दार साहब, उन बोज़दार साहब अॼु वरी जेको उस्मान जो ज़िक्र घणो आहे। हा उस्मान बोज़दार खे हिकिड़ी समरी मिली आहे, उन समरी में उनखे ॿुधायो अथऊं त पंजाब जे रुगो लाहौर जेको उनजी गादी जो शहर आहे, उन लाहौर जी गादी जे शहर जो चपो चपो कोरोना में वकोड़जी वियो आहे। उन समरी में लिखियल आहे नो डिजीज़ फ्री एरिया इन लाहौर अलोन, ऐं जेके माण्हू कंडीशन आहे ऐं उन में चंदा त हाणे लॉकडाउन वधीक 6,70,800 केस रुगो 15 मई ते रिपोर्ट थिया जेके मीडिया खां उन्हनि लिकाया। अचो इंटरनेशनल सूरताल ते, उहा सूरताल ही आहे त अॼु UK दुनिया जो अकेलो मुल्क आहे जिते सभ खां घणा माण्हू गुज़ारे विया आहिनि, 24 कलाकनि में 566 माण्हू, ऐं टोटल जेके उते माण्हू गुज़ारे विया आहिनि से 40,000 खे क्रॉस करण वारा आहिनि। नवां केस 24 कलाकनि में आया आहिनि 1570, जॾहिं त टोटल केस UK में हेसि ताईं जेके रिपोर्ट थिया आहिनि से 2,76,332। अवां कोरोना जे बारे में ॿई हज़रात छा था चओ? हिकिड़ो सीरियस इशू आहे हिनखे सीरियसली खणियो वञे। मां पाकिस्तान जे लाइ त घणो कोन्हे शायदि इरफाना ई तव्हांखे ॿुधाईंदी, पर हैरत जेका सोशल मीडिया ते असां ॾिसूं था, यानी जिते जा लीडर अहिड़ा आहिनि जंहिंखे लॻे थो त ही तव्हांजा एरियाज़ हाणे को एरिया ख़ाली न आहे, सॼे लाहौर हिन वबा में वखिड़ो पियो आहे, वायरस जॾहिं मूज़ी मर्ज़ में हाणे मुब्तला आहे, तॾहिं बि तव्हां चओ त लॉकडाउन ईज़ी कजे, त उते तव्हांजा ॿिए माण्हू छा सोचंदा? अवाम काफ़िरनि जी साज़िश आहे, हे ॿियो कुझु कोन्हे, यहूदियुनि जी साज़िश, त कोरोना वोरोना कुझु बि कोन्हे को, त अहिड़ी सोच सां हलो, तव्हांजा लीडर तव्हांखे ईअं ई खणी हलंदा, हलो बाबा हलो 5 मिलियन उहे ॿार त ॿिए अचणा आहिनि न, चयो इहो वियो आहे न त नेक्स्ट 6 मंथ्स में, त उहो चवनि था त भला ॿार ईअं घटायूं मुल्क तां। आई थिंक हुननि जी पंहिंजूं पॉलिसीज़ आहिनि लीडर्स जो। हिते जो ईअं त अॼु खां वठी लॉकडाउन जेको आहे उन में ईज़ आंदो वियो आहे। स्कूल ॿारनि जा खुलिया आहिनि, पर रुगो पहिरें दर्जे ऐं 6 दर्जे जा ॿार जेके आहिनि 2.5 मिलियन ॿार इन एज में आहिनि, इन मीडियम में, इन जेके ईयर 1 ऐं ईयर 6 में आहिनि, त ईयर 6 ईयर फ़िलहाल वेंदो स्कूल, ईयर 1 वेंदो, पर इन एज ग्रुप जा ॿार 2.5 मिलियन रुगो इंग्लैंड में, ऐं इहे स्कूलनि में आहिनि, इहे वञणु शुरू पिया कनि, माण्हुनि खे इलाही कंसर्न आहे। जॾहिं त हिते जी गवर्नमेंट चाहे थी त हाणे बसि हिन में थोरो थोरो ईज़ आणिजे, पर हिते जी अवाम हिन जे ख़िलाफ़ आहे, ऐं अॼु त ट्रेंड बि हले पियो लंडन में त बोरिस जॉनसन फेल्ड UK, ऐं हिते जे साइंटिस्ट आहे हिकिड़ो हिते जो डेविड किंग, ऐं उहो चए थो त तव्हांखे हींअर लॉकडाउन में ईज़ी आणणु न खपे, छो जो अॼु बि माना असां जॾहिं शुरू कयोसीं लॉकडाउन तॾहिं बि 8,000 केस आया हुआ, ऐं असां शुरू कयोसीं, ऐं हाणे जॾहिं तव्हां ख़तमु था करण जो चयो, अञा बि
अञा ताईं माना हाणे सूरत हाल आहे त लॻभॻि 8,000 केसिस अचनि था त तव्हांखे ईअं करणु न खपे। इहा ज़बरदस्त ॻाल्हि आहे, मां सम्झी सघां थो त इकोनॉमिकली सपोर्ट कयूं, जीअं असां लॉकडाउन ख़तमु कंदासीं असां वरी पंहिंजे हिकिड़ी पाण भरा थींदासीं इकोनॉमिकली, पर इहो असां रिस्क खणणु न खपे असांखे। सो उन इहा सजेशन ॾिनी आहे, उहो पुठी हुकूमत जो जेको आहे एडवाइज़र बि रहियो आहे। सो पर माण्हुनि जी पंहिंजो हिकिड़ो कंसर्न आहे, उहे चाहिनि था त अञा स्कूल न खुलणु खपनि। कुझु ॿारनि खे अञा बि ईअं था चवनि त असां पंहिंजनि खे कोन मोकिलींदासीं, जेके असांखे सोशल मीडिया ते शयूं नज़र अचनि थियूं, माण्हू इलाही हिन जे ख़िलाफ़ आहिनि त असां पंहिंजे ॿारनि खे न मोकिलियूं। ऐं थोरा घणा ट्यूशन सेंटर ऐं उनजा बि हिकिड़ा नापा मेजर्स रखिया आहिनि, उहे सभु जॾहिं हिनखे फॉलो कंदा तॾहिं ई उहे स्कूलनि में बि न उनखे मॉनिटर कयो वेंदो बाक़ाइदा। ऐं हिकिड़े क्लास में जिते 20 ॿार हुआ, हाणे 5 जो ग्रुप हूंदो, यानी 20 ॿार 4 क्लासनि में वेंदा, ईअं न आहे त हिकिड़े ई क्लास में वेंदा। ऐं हिननि जे लाइ हिननि खे वधीक टीचर खपनि, वधीक शयूं खपनि। इहो पाण हिननि लाइ हिकिड़ो चैलेंज आहे। हीउ ॾाढो ईअं न आहे त हुकूमत सभु कुझु प्लान करे पोइ ई कयो आहे, इहो अॻु में बि अनाउंस कयूं त सभई शयूं ॾिसंदासीं, उन खां पोइ थींदो। उन खां पोइ वरी हाणे शॉप्स, रिटेल स्टोर इहो सभु खुलणु शुरू थींदा ऐं के 15 खां पिया खोलनि, ईअं आहे। ऐं उन्हनि खे चयो अथनि ठीकु आहे भई तव्हां ॿाहिरि जेके मॉल्स खां ॿाहिरि जेके शॉप्स आहिनि उहे खोलियो। उन ते वरी उहा ई ॻाल्हि त तव्हांखे उहे सभु मेजर्स जेके आहिनि मैंडेटरी, उहे उन्हनि खे फॉलो करिणो आहे। ऐं हिते जेके जीअं घर जे माण्हुनि खे बिल्कुलु अलाउ कोन्हे त हिकिड़े घर जा खोड़ सारा माण्हू हिकिड़े हंधि जी पिकनिक कनि पार्क में या छा, त इहो अञा ताईं बि इनखे यकीनी ठाहियो अथनि त तव्हां पंहिंजे दोस्तनि सां मिली सघो था, माना 6 ॼणा हिकिड़ी गैदरिंग रखी सघो था, पर उन गैदरिंग में तव्हां 2 मीटर्स जी ऐं 6 फुटनि जो फ़ासिलो तव्हांजो वरी हुजणु खपे। ऐं अगरि तव्हां बारबेक्यू पिया कयो पाण कुझु त भले कयो, पर पंहिंजे घर मां कटलरी वग़ैरह सभु खणी अचो, जेके अलॻि घरनि मां पिया अचो। इन शइ खे श्योर कयो त तव्हां उन जिते बि वञो पिया सभिनी वटि पंहिंजूं शयूं हुजनि, ऐं पाण कयो परे परे वेही भले कचहरियूं कयो। ऐं उन खां पोइ वरी ज़ाहिर इहो पंहिंजो हाइजीन जो ख़्यालु, हथ वॉश करणा आहिनि हर वक़्तु, हिक ॿिए खे हैंडशेक न आहे करिणो, कुझु बि न आहे करिणो, पर छो जो तव्हां हिक ॿिए सां लह चढ़ में आया हो त ईअं। ऐं हिकिड़ो ई बाथरूम अगरि हिकिड़े घर में गैदरिंग कयो पिया त हिकिड़े घर में गैदरिंग कयो न, इहो मना कयो वियो आहे। हिकिड़े घर में न वियो अची, पंहिंजे दोस्तनि खे घर में न इन्वाइट कयो। ऐं ॿियो रूल्स एक्चुअली डिफरेंट फॉलो करणा आहिनि पूरे यूके खे। इंग्लैंड जा रूल्स थोरा अलॻि डिफरेंट उहो कया आहिनि। ऐं वेल्स जे जेके आहे फर्स्ट मिनिस्टर उन नॉर्दर्न आइलैंड जो उन अलॻि शयूं चयूं आहिनि। ऐं स्कॉटलैंड जा हर हंधि अलॻि आहिनि, हुते 8 माण्हू मिली सघनि था। नॉर्दर्न आइलैंड में छो जो घटि केसिस आहिनि, 4,000 समथिंग 4,500 त आया टोटल हिन महिल ताईं। त उन्हनि जो इहो आहे त भई तव्हां घर में 2 फैमिली मिली सघो था। पोइ फैमिली में घटि भले 6 अफराद 2 आहिनि, पर 2 फैमिलीज़ पाण में भले लार्ज नाज़िया, तव्हांखे पंहिंजे वज़ीर आज़म ते खिलणु ईंदो आहे या रोअणु ईंदो आहे? खिलणु ईंदो आहे। अरफाना, तव्हांखे पंहिंजे वज़ीर आज़म लाइ कहिड़ा जज़्बा आहिनि? मूंखे त रोअणु ईंदो आहे त जेको माण्हू अहिड़ो माण्हू वज़ीर आज़म आहे, नाज़िया जेके ॻाल्हियूं करे थी त मूंखे उते यादि अचे त दिलि जलाने की बात करते हो। हिते त माना माण्हुनि खे चयो अथव त ही मुल्क अथव, वञी पंहिंजो मुखारो कयो, गॾिजी मरो, गॾिजी जियो। हुकूमत वर्चुअली किथे आहे ई कोन। ऐं जेको हुननि शुरू खां ई प्लानिंग कई हुई हर्ड इम्यूनिटीअ जे नाले सां, त माना हुननि पहिरीं तय करे छॾियो त हीउ जेको अवाम आहे उहो ई धण आहे, ॾिढनि ऐं ॿकरियुनि वांगुरु हिक ॿिए खे थूना हणी जेतिरा मुआ जेतिरा बचा। ऐं जेका पहिरीं हिकिड़ी सिंगापुरियन यूनिवर्सिटी, नेशनल यूनिवर्सिटी जे तरफ़ां स्टडी आई हुई, जेकॾहिं तव्हांखे यादि हुजे त हुननि चयो त पाकिस्तान जी जेतिरी कंजस्टेड पॉपुलेशन आहे त घटि में घटि जेके आहिनि से 20 लख माण्हू मरी सघनि था, ऐं वधि में वधि जेको आहे 1 करोड़ ताईं माण्हू कोरोना जे करे डेथ थी सघनि थियूं। ऐं ॿियो त डेटा जेका असां शेयर करे रहिया आहियूं कंफर्म केसिस जी, उहा तमामु घटि आहे। पाकिस्तान शुरू खां ई अंगनि अखरनि जे हवाले सां जेतिरा आलमी कूड़ पाकिस्तान में ॻाल्हाया विया आहिनि, शायदि ई किथे ॻाल्हाया विया हुजनि। कॾहिं बि हुननि वटि हिकिड़ा मुस्तनिद डेटा पाकिस्तान वटि कोन रहिया आहिनि पंहिंजे शहरियत जा। त हाणे कोरोना जो मुस्तनिद डेटा किथां ईंदो? डेटा जेको इंफॉर्मली कलेक्ट कयो पियो वञे, जीअं नंढड़ा नंढड़ा शहर आहिनि त जेके क़ब्रिस्तान आहिनि उन्हनि जो डेटा कलेक्ट कयो पियो वञे त केतिरा जेके आहिनि डेथ रिपोर्ट थिया आहिनि। टंडो जाम जे क़ब्रिस्तान में हिकिड़ो गुलनि वारो जेको आहे उहो चए थो त हिन महीने में
अॼु 3 डेथ वधीक थिया आहिनि या हिन महीने में 4 डेथ घटि थिया आहिनि, त जिथे डेटा असां वटि न हूंदो आहे मुस्तनिद, उते असां मुख़्तलिफ़ सोर्सिस खां डेटा कलेक्ट करे ऐं पोइ क्लेम कंदा आहियूं। हॉस्पिटल्स, कब्रिस्तान, फलाही इदारा, उन्हनि खे मिली करे तय कबो आहे, पोइ ख़बर पवंदी आहे त डेथ केतिरा रिपोर्ट थिया आहिनि। बाक़ी हीअ अंग अखर त कतई सही कोन्हनि के तव्हां हैदराबाद शहर में मां वेठी आहियां, हर 3 माण्हू जेको आहे खंघि बुखार में मुब्तला आहे, हर 3 माण्हूअ खे हफ़्तो गुज़री थो वञे टेस्ट नथी पई थिए। मूंखे त लॻे थो अगरि हिननि जा एंटीबॉडी टेस्ट थींदा त या त कुझु माण्हुनि खे थी चुको हूंदो, ऐं काफ़ी अहिड़ा असांजे ई सुञाण वारा माण्हू आहिनि जेके ॿुधाइनि था त खंघि बुखार में डेथ थी आहे, पर ऑफिशियल फिगर्स में उन्हनि जो किथे ज़िक्र कोन्हे को हैदराबाद शहर जे अंदरि। त एॾा माण्हू मरी रहिया आहिनि कोरोना जी वजह सां। ऐं ॿियो त माण्हू पाण हूअं बि असांजो हेल्थ सिस्टम ते, गवर्नमेंट ते माण्हुनि जो एतबार ई कोन्हनि के। माण्हू प्राइवेट हॉस्पिटल्स में वेंदा आहिनि, छो जो सरकारी अस्पतालनि ते माण्हू भरोसो ई कोन कंदा आहिनि हिन मुल्क जे अंदरि। त किथां कंसॉलिडेट डेटा ईंदो जो ख़बर पवंदी? ही जेके 72,000 या 78,000 आहिनि, इहे त अटे में लूण बराबरि आहिनि। कराचीअ में तमामु घणा कोरोना जा केस आहिनि। लाहौर में त हाणे पाण ई गवर्नमेंट जी फिगर आई आहे त 6 लख 24 मई ते हुया। उन खां पोइ माल खोरिया विया आहिनि, उन खां पोइ ईद नमाज़ूं कयूं वयूं आहिनि, उन खां पोइ माण्हुनि जेके से पिकनिक कयूं आहिनि। त हाणे तव्हां अंदाज़ो लॻाए सघो था त रुॻो लाहौर शहर में छा पूरे पाकिस्तान में अलाए केतिरा माण्हू कोरोना में मुब्तला थी चुका आहिनि। ऐं अञा ताईं बि असांजो अवाम ते त मां मयार ॼाई कोन थी, छो जो जंहिं मुल्क जो वज़ीर आज़म इमरान ख़ान हूंदो त उन मुल्क जे अवाम जी सूरत हाल एतिरी कंफ्यूज़ हूंदी, जॾहिं हुकुमरान टीवीअ ते अचे बार बार चवनि था त ही हिकिड़ो आम ज़ुकाम आहे ऐं अञा माण्हू मुआ कोन्हनि के। हिकिड़े मुल्क जी गवर्नमेंट चए थी त डेथ रेट जेका आहे सा घटि आहे। दुनिया जी कहिड़ी गवर्नमेंट आहे जेका इहो चवणु चाहींदी त असांजा माण्हू मुआ छो न आहिनि? ही वाहिद पाकिस्तान जी गवर्नमेंट आहे जंहिंखे इहो फिकुर कोन्हे को त माण्हू बचा छो आहिनि। उन्हनि खे इहो फिकुर आहे त माण्हू जेतिरा हिननि खे एक्सपेक्टेड आहे 20 लख माण्हू मरणा हा, उहे अञा ताईं मुआ छो न आहिनि। सो हिन तरीक़े सां जंहिं तरीक़े सां हिननि कोरोना मां हथु कढियो आहे ऐं माण्हुनि खे कोरोना जे रहमो करम ते छॾियो अथनि। त हाणे तव्हां ॼाणो, कोरोना ॼाणो, उहा तव्हांखे बि ख़बर आहे त पाकिस्तान में शहरी कॾहिं ट्रैफिक सिग्नल खे बि वॉलंटियरली ओबे कोन कंदा आहिनि। 40 साल थिया आहिनि ट्रैफिक सिग्नल लॻाइनि, पर कॾहिं ट्रैफिक सिग्नल ते सिपाही बीठल न हुजे त गाॾी कोन बीहारींदा आहिनि। उहे पढ़ियल लिखियल माण्हू हूंदा आहिनि। छा उहे मास्क पाए घुमंदा? छा उहे SOP फॉलो कंदा? छा असांजी गवर्नेंस सिस्टम एतिरो बहितर आहे जो उन ते अमल कंदा? इहो वज़ीर आज़म खे बि ख़बर आहे, उहो हिते हुतां जे हुकुमराननि खे बि ख़बर आहे त हिते जंहिं तरीक़े सां हिननि अवाम खे हलायो आहे, जंहिं तरीक़े सां हिननि खे कंट्रोल कयो आहे, जंहिं तरीक़े सां स्टेट अपरेटस यूज़ थियो आहे, त माण्हू आदी थी विया आहिनि त जेसि ताईं डंडो साम्हूं नज़र नथो अचे, जेसि ताईं पुलिस साम्हूं नज़र नथी अचे, तेसि ताईं माण्हू सम्झनि था त मामिलो एॾो गंभीर कोन्हे को। ऐं ॿियो त लिटरेसी रेट हिते एॾी घटि आहे ऐं जेके मीडिया चैनल्स आहिनि उहे एतिरो त जाहिलनि जे हवाले थियल आहिनि जो वॾनि वॾनि चैनलनि ते 24 कलाक इहो साबित कयो थो वञे त ही काढ़ो पीअंदो, हू पीअंदो त तव्हांखे कोरोना न थींदो। त अहिड़ी सूरत हाल में अगरि असां अञा बि इहो सम्झूं था त गवर्नमेंट एक्ट कंदी, गवर्नमेंट बाय बाय करे चुकी आहे। गवर्नमेंट पंहिंजा 2 हथ कढी चुकी आहे। गवर्नमेंट हाणे जेको ट्रू सेंस में डेटा कलेक्शन आहे, जेको पहिरियों थोरो घणो सिंध गवर्नमेंट करे रही, उहा बि मूंखे लॻे थो त थकिजी पई आहे। सिंध गवर्नमेंट बि हाणे हथ कढी छॾिया आहिनि। हाणे माण्हू आहिनि ऐं कोरोना आहे ऐं इहो माण्हुनि खे तय करिणो आहे। पंहिंजो पाण खे पंहिंजी हिफ़ाज़त करणी आहे। अगरि हू करे सघनि था, घर में वेही सघनि था, पाण खे बचाए सघनि था, पंहिंजे ॿारनि खे बचाए सघनि था, त उहो हुननि खे पाण ई करिणो पवंदो। हुननि खे मजबूर कयो वञे घरनि में वेहण। घटि में घटि जेको पढ़ियल लिखियल क्लास आहे, जेको शहरनि में वेठो आहे, जेको अख़बार पढ़ी सघे थो, जेको टीवी ॾिसी सघे थो, जेको यूट्यूब चैनल खे ॾिसी सघे थो, उनखे त इहो अंदाज़ हुजणु घुरिजे त कोरोना जे 3 लख माण्हू पूरी दुनिया में मारे चुको आहे। अमेरिका जहिड़े मुल्क में जिते 1 लख माण्हू मौत जो शिकार थिया आहिनि, यूके में तव्हांखे नाज़िया ॿुधाए रही आहे त केॾा ख़तरनाक जेके आहिनि से फिगर्स आहिनि। रशिया में, जर्मनी जहिड़े मुल्क में जिथे सॼे यूरोप में सभ खां बहितर हेल्थ केयर सिस्टम आहे, उहे चई रहिया आहिनि त असां मुकमल सेप्टेंबर ताईं खुलंदासीं। हाणे ऐं मरहलेवार न्यूयॉर्क शहर में मरहलेवार लॉकडाउन ख़तम करे रहिया आहिनि, या यूके में मरहलेवार थी रहियो आहे, जॾहिं त पाकिस्तान में को मरहलो ई कोन्हे, को का सोच ई कान्हे, का हिकिड़ी ॻाल्हि ई कोन्हे। माण्हू उन में ख़ुशि कोन्हनि के। पाकिस्तान में चयो वियो त माण्हू ग़रीब आहिनि, ग़रीब बुख था मरनि, सो तंहिंजे करे असां लॉकडाउन खोलियूं था। ऐं जेका ग़रीबनि जी तव्हां हालत ॾिठी त माल ईअं भरियल आहे, छा इहे ग़रीबनि लाइ लॉकडाउन खुलियल हुयो? जेके माण्हू शॉपिंग करण वञी रहिया हुआ, अहिड़े सूरत हाल में जॾहिं पूरी दुनिया में 3 लख माण्हू मरी चुका आहिनि ऐं हिकु ॾींहुं पहिरियों हिकिड़े जहाज़ जो हादसो थियो
उन जे बावजूद जेका क़ौम ईद मल्हाए ऐं त उन मां अंदाज़ो लॻायो त असां केॾा त पैथेटिक थी चुका आहियूं, केतिरी इंसानी रवैयनि खां आरी थी चुका आहियूं, कीअं असां सभिनी जे दिलयुनि मां इंसानियत लाइ, इंसान लाइ प्यार मोहबत ख़तम थी चुको आहे। जो जॾहिं असांखे ॿिए इंसान लाइ दर्द तकलीफ़ महसूसु न पियो थिए त असां पंहिंजे लाइ या पंहिंजे पाड़े वारनि लाइ कीअं महसूसु करे सघंदासीं। त मां त इंतिहाई जेके आहिनि हिकिड़ी शाख जी सूरत हाल में आहियां त न माण्हुनि खे अहसास आहे त हू छा करे रहिया आहिनि, न गवर्नमेंट खे अहसास आहे त हू छा करे रहिया आहिनि, न जेके असांजा ब्यूरोक्रेट्स आहिनि न उहे कंसर्न फील कनि था, न मज़हबी जेके आहिनि धुरियूं आहिनि न उहे कंसर्न फील कनि थियूं। सो हाणे हर्ड इम्यूनिटी न चवां पई त हू हर्ड इम्यूनिटी वारे कॉन्सेप्ट ॾांहुं वञनि पिया ऐं हर्ड इम्यूनिटी जेका मतिलबु आहे त अवाम हिकिड़ो धण आहे, हाणे उहो धण जेतिरो मरे ऐं जेकॾहिं असां हिननि खे सफ़ा ईअं छॾे ॾिनो त चयो वञे थो त उहे हूअं ई माण्हुनि खे नथा पाले सघनि त हिन सूरत हाल में जिते उहो लॉकडाउन करे छॾनि, माना ज़ाहिर हूअं त मसला ॿिए पंहिंजे जाइ ते थींदा, पर उन्हनि खे हिकिड़ो त इमदाद खपे। के मूंखे इहो पियो त पाकिस्तान ईअं कंदो त हसे घर माण्हू माराईंदो पंहिंजा, उन्हनि खे इमदाद खपे। वरी इमदाद बि एक्चुअली मिलंदी त उन्हनि माण्हुनि ते ख़र्च कोन थींदी, बसि मारिया रुॻो इन लाइ पिया वञनि त पैसा अचनि मुल्क में। असल में इहा बि हिकिड़ी ग़लति परसेप्शन आहे न। तव्हां ॾिसो पिया त पूरी दुनिया रिसेशन जो शिकार आहे, सॼी दुनिया जूं वॾियूं वॾियूं इकोनॉमी वेही रहियूं आहिनि। हिन महिल इहा सूरत हाल कोन्हे का त हिननि खे को अहिड़ो इमदाद मिले या वेवर मिले। उहो जेको बि ऐलान आहे ॾिसो एॾी वॾी नेशन जे लाइ उहो पीनट जे बराबरि आहे। हाँ बिल्कुल न, पर मां ईअं थी चवां न उहो जेको इमदाद मां चवां थी त पाकिस्तान जे लाइ इलाही मुश्किल आहे एक्चुअली। जेतिरा केसिस हाणे वधी चुका आहिनि न, हूअं ई उन्हनि खे ख़बर आहे त असां वटि एतिरा इंतज़ामात आहिनि कोन, असां एतिरा क्वारंटीन सेंटर आहिनि, असां वटि एतिरा वेंटिलेटर कोन्हनि के, असां वटि एतिरा बिस्तरा कान्हनि, असां कोन पुॼी सघंदासीं। तंहिंजे करे इहे खंघि ईअं ई माण्हू ख़ुशफ़हमी में हुजनि त असांखे खंघि बुखार थियो, असांखे हार्ट अटैक थियो, घर वारा बि ईअं ई सम्झंदा सीरियसली। उते केतिरो रेट आहे इहो, डायबिटिक पेशेंट्स आहिनि, हे चवंदा हूअं ई मरी विया आहिनि ऐं माण्हुनि खे हूअं ई कोन्हे को, इहो हुनजे ज़हन में विहारियो वियो आहे त बाबा कोरोना वरोना कोन्हे को, इहा साज़िश आहे। तंहिंजे करे हींअर जेके माण्हू मरनि पिया न, असां बि कुझु ॾींहं पहिरीं जावेद जी गुज़रे ईअं ई घर में ॻाल्हायो पिए त ईअं न आहे त कोरोना कोन्हे, इलाही माण्हुनि खे तॾहिं ईअं सचो पिया थी चुको हूंदो, ठीकु आहे। पर हाणे जॾहिं माण्हू मरंदा हूंदा त ईअं इहो ई ख़्यालु कयो वेंदो पियो हूंदो, इन करे हुनजी डेटा आहे कोन, कीअं ख़बर पवंदी त केतिरा माण्हू इन करे मुआ। त एक्चुअली जेतिरो पर ॾिसो डेटा जेका हुई उहा त लिकाए वेठा न, माना 14 मई ते ख़बर आहे। चवां थी न 6-7 लख माण्हू 14 मई ते चवनि था त शिकार आहिनि ऐं ईद ते माल खोलनि था, जेका सुप्रीम कोर्ट माल खोले थी। छा जज रिस्पॉन्सिबल आहिनि माण्हुनि जे हिन लाइ? त उन्हनि माण्हुनि खे रश बि कहिड़ा माण्हू करे वेठा, असांजे घर वारा त कोन विया जेके थोरा घणा पढ़ियल लिखियल आहिनि, त मतिलबु माण्हू बि उहे विया आहियूं, उहे घणाईअ में आहिनि। एॾो रश कयूं बाज़ारुनि में, वीचारनि उन्हनि माण्हुनि सां ज़ुल्म आहे भला, वीचारा उहे पाण त अहिड़ा आहिनि त पोइ गवर्नमेंट जी ज़िम्मेदारी अञा वधी थी वञे त अहिड़नि माण्हुनि खे ठीक सां रिस्ट्रिक्ट कनि। जीअं शुरू में आयो पियो न पुलिस लठूं पिया आहियूं ऐं घर पे मोकिलियऊं, ॿ सवारी न पिया करण ॾियनि ॿिनि माण्हुनि खे ऐं सभु शयूं, त मुंहिंजे ख़्याल में इहो बिल्कुलु सही हुयो, तव्हांखे ईअं रखणु खपे। पर हाणे कोन कयूं, हाणे मामलो इलाही ख़राब थी चुको आहे। ऐं हिते हाणे हीअं कयूं, जिते हिते हीअं कयूं था, तव्हांखे वरी आउं दावत ॾींदुसि ऐं हींअर पाण प्रोग्राम ख़तमु था कयूं। मोहतरमा मीर मुज़फ़र साहब, सबीना कमर शहबाज, ज़हूर वीसर, आफ्ताब शेख ऐं उन्हनि उहे दोस्त पिण ही प्रोग्राम ॾिसनि था। मूंखे वेंदे वेंदे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि अवां ॿिन्ही जी मौजूदगी में करणी आहे त पाकिस्तान हुजे या इंग्लिस्तान, माण्हू त कोरोना में हिकु बि न मरणु खपे। ऐं हीअ दुनिया जेका तब्दील पई थिए, इन तब्दील थींदड़ दुनिया में असांजो सॼो कल्चर, असांजी तालीम, असांजी ऑनलाइन वर्चुअल एजुकेशन जेका शुरू थियण वारी आहे, इन करे तालीमी इदारा पंहिंजो पाण खे तयारु कनि त उहे वर्चुअल एजुकेशन जे लाइ ऐं उन्हनि समूरनि गैजेट्स जी मौजूदगी लाइ केतिरो तयारु आहिनि, ऐं असांजो पढ़ंदड़ जेको शागिर्द आहे उहो केतिरो तयारु आहे। घर में वेही, लाइब्रेरी में वेही, घर खां ॿाहिरि लॉन में वेही, इहे सभु जो सभु कल्चर जेके आहिनि उहे चेंज थियण वारा आहिनि। इन करे नई दुनिया अचे पई, नई दुनिया में पंहिंजो पाण खे नए कालब में ढालणो पवंदो। उन एडॉप्शन जे लाइ, उन अपनाइण जे लाइ, उन शइ खे पंहिंजो पाण सां गॾु खणी हलण जे लाइ ज़रूरी आहे त
त जेके साञावंद आहिनि, जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, जेके तालीमी इदारा आहिनि, जेके पॉलिसी साज़ इदारा आहिनि, जेके हुकूमतूं आहिनि, उहे सभु जो सभु इन सिलसिले में न रुगो संजीदा थियनि पर पंहिंजा रिसर्च सेल खोले हर इदारे जे हवाले सां, हर ॻाल्हि जे हवाले सां हू पंहिंजो पाण अॻिते वधनि, जेसिताईं सिंध तोड़े पाकिस्तान जा माण्हू अॻिते वधण जी कोशिश न कंदा ऐं कोरोना जी सूरताल में पंहिंजो पाण खे साम्हूं न आणींदा त इहा कोरोना, इहे वबाऊं जेके आहिनि, इहे आलमी तौर ते असांजो सभ खां घणो नुक़सानु इन करे करे सघंदियूं छो त असांजो हेल्थ सिस्टम जॾो आहे, असांजो तालीमी सिस्टम जॾो आहे, असांजे रहण करण जो हिसाब जॾो आहे, असां वटि परॾेही धारिया जेके आहिनि उहे लखनि ऐं करोड़नि जे हिकु कलमे सां असां पंहिंजे मुल्क में दाख़िल करे था छॾियूं। असां वटि हर शइ जेका आहे उहा हिकिड़े तमामु कसम पुरसी वारी हालति में आहे। हिन करे तव्हां जेके ही प्रोग्राम ॾिसो था ऐं अव्हां जेको पंहिंजा दोस्त आहिनि तव्हांजा, उन्हनि सभिनी खे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियो त असां सभिनीनि माण्हुनि खे सीरियस थियणो आहे, बिल्कुलु ईअं सीरियस थियणो आहे जीअं उहे डॉक्टर जेके फ्रंट लाइन ते कंहिं मरीज़ खे बचाइण जे लाइ सीरियस आहिनि, ईअं अचो त सॼे पाकिस्तान खे बचाइण लाइ सीरियस थियूं। जीअं अरफाना मल्हा चयो त असांजा स्टेटिक्स ऐं अंग अखर सिर्फ़ु हिन ॻाल्हि ते बीठल आहिनि त असां क़ब्रिस्तान जे ॿाहिरां ॿारे खां था पुछूं त अॼु क़बरूं 2 ठहियूं या अॼु 2 वधीक ठहियूं या 2 घटि ठहियूं। जेकॾहिं असांजी स्टेटिक्स जो इहो हाल हूंदो ऐं जेकॾहिं असां कोरोना खां ईअं डिॼंदासीं ऐं ईअं लिक लिकोटी कंदासीं ऐं ईअं माण्हुनि खे पंहिंजे हिसाब सां छॾे ॾींदासीं, माण्हू कॾहिं बि SOP ते अमल न कंदा। इन करे सरकार खे सख़्त तरीन SOP जे लाइ, सख़्त तरीन एडॉप्शन जे लाइ, पाकिस्तान जे माण्हुनि खे बचाइण जे लाइ हिकु दफ़ो ख़तरनाक लॉकडाउन जो लागू करणु ज़रूरी आहे, न त पाकिस्तान में घटि 3 खां 3.5 लख माण्हू मरी वेंदा। रुगो 2 ॾींहंनि में 12 डॉक्टर जेके आहिनि उहे मरी विया आहिनि। कल्ह मोहबुल्ला सुमर साहब मरी वियो, अॼु रफ़ीक सहतो मरी वियो, सुभाणे को ॿियो मरी वेंदो, ॿिए को ॿियो मरी वेंदो। जेका लाहौर जे उन डॉक्टर माउ जी ऐं डॉक्टर पीउ जे दर्दनाक कहाणी अव्हांजे टीवियुनि जे स्क्रीन ते हर वक़्तु हले पई, उनजो ॿार त 4 ऐं 5 साल जो शागिर्द आहे। इन करे ही हाणे एज ते, ही जेंडर ते, ही शहरनि ते, ही ॻोठनि ते, ही मुल्कनि ते, ही खंडनि ते ही कोरोना आलमी वबा आहे। उन आलमी वबा खे आलमी नुक़्ते नज़र सां सोचणो पवंदो। अव्हां समूरनि माण्हुनि जी वॾी महिरबानी जेके लीडर टीवी खे ॾिसनि था। ऐं तव्हांखे वेंदे वेंदे वरी रिक्वेस्ट कंदुमि त पाकिस्तान में जेके बि यूट्यूब जा चैनल आहिनि उन्हनि में थोरा सीरियस चैनल आहिनि, उन्हनि में हिकिड़ो सीरियस चैनल जेको आहे उहो लीडर टीवी आहे। इनखे मज़बूत कयो, इनखे सब्सक्राइब कयो। न पैसो खपे, न पाई खपे, रुगो अव्हांजो साथ खपे। का कहाणी हुजे उहा ॿुधाइण लाइ असां सां ॻाल्हायो, का शइ शेयर करणी हुजे। नरगिस अबड़ो वेठी आहे सऊदी अरब में, ॿिया दोस्त वेठा आहिनि बसंत दुसेजा वारा, ॿिया 3, इहे सभु जो सभु ॿाहिरां ॻाल्हाइनि था दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि मां। इन्हनि सभिनी खे वेंदे वेंदे सलाम। नाज़िया हुनजा टेक्निकल प्रॉब्लम थी आहे ऐं उहो जीअं त IT ऐं डिजिटल जी प्रोफेसर न आहे, केमिस्ट्री जी प्रोफेसर आहे, पर हुन मोबाइल जा मामला ॿुधाया बि पए। सो अरफाना मल्हा साहिबा, अव्हांजी सभ खां वॾी महिरबानी। गैर हाज़िरी में बि असां अव्हांखे शाबस था चऊं जो अव्हां असांखे टाइम ॾिनो। डॉक्टर नाज़िया मेमण लंडन में अञा टाइम एॾो कोन थियो आहे, 7:40 थिया आहिनि ऐं तव्हांजे लाइ को मसइलो न आहे। अव्हांजी वॾी महिरबानी। कंहिं ॿी साइट में कंहिं ॿिए मौक़े ते वरी गॾु थींदासीं। आबाद।